बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मङा, जेॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणीअ, तू छपर तू छांव, आऊं पुॼाड़ो कहाँ, तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियूं था त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारे दुआऊं ऐं नेक तमन्ना अव्हां जे लाइ हिन आंगण तां जॾहिं बि प्रोग्राम स्टार्ट थींदो आहे त यकीनन दुआउनि जो हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे। दुआनि सां ई पंहिंजे प्रोग्राम जो स्टार्ट वठंदा आहियूं ऐं गुड विशिस हूंदियूं आहिनि अव्हां जे लाइ, अव्हां जे ॾींहं जे नए आगाज़ जे लाइ। हर ॾींहुं ख़ूबसूरत ऐं तमामु कमकार उम्मीद करियूं था त अव्हां ख़ूबसूरत अंदाज़ में करे सघो। नो डाउट गर्मी ॾाढी घणी आहे, एक्सट्रीमली वार्म वेदर हिन खे पाण चऊं था। ऐं कल्ह जो ॾींहुं ऐं अॼु जो ॾींहुं ऐं ईंदड़ हिकु ॿ ॾींहं तमामु घणी गर्मी ॿुधाई वञे पई। जेके बि सिंध जा उत्तर वारा पासा आहिनि उन्हनि खे पाण हमेशह चवंदा आहियूं त घणी गर्मी थींदी आहे, एक्सट्रीमली वार्म वेदर। असां जेको आहे न इहो जॾहिं बि टाइटल ॿुधंदा आहियूं त असांखे जेको आहे सिंध जा उहे मुख़्तलिफ़ उत्तर वारा पासा जेको आहे सो उन्हनि जो पस मंज़र असांजे साम्हूं ईंदो आहे। पर हिन वक़्तु तव्हां उत्तर ॾिसो, लाड़ ॾिसो, मेट्रोपॉलिटियन सिटीज़ जेके बि पंहिंजा आहिनि, तमामु घणी गर्मी आहे, शदीद गर्मी आहे, हीट स्ट्रोक तमामु घणी आहे। काल्ह खां हवाऊं बिल्कुलु बंदि आहिनि त घुट ऐं ॿूसट तमामु घणी आहे। सो कोशिशि कयो घणे खां घणो जेको आहे सो पाणी पियो, कोशिशि कयो त तव्हां रेस्ट कयो, कोशिशि कयो त तव्हां गरम ॾींहं जेॾी महिल आहे उन वक़्तु त बिल्कुलु बि ॿाहिरि न निकिरो। ऐं पंहिंजा जेके देसी टोटका हूंदा आहिनि न, ॾही वापराइण या लस्सी पीअणु, जंहिंखे सभु इहे शयूं सूट कंदियूं आहिनि त तव्हां उन्हनि शयुनि खे ज़रूरु वापरायो त जीअं पाण जेको आहे डिहाइड्रेशन खां बची सघूं। जिस्म खे पाणी जी हिन वक़्तु तमामु घणी ज़रूरत थिए थी ऐं हूअं बि पाण जेतिरो पाणी वापरायूं था त वरी पोइ स्वेटिंग जे ज़रिए पघर जी सूरत में बि पाणी जिस्म मां ख़ारिज थिए थो। तमामु घणी जेको आहे सो कंडीशन ख़राब बि थी वेंदी आहे कॾहिं कॾहिं जॾहिं घणो कमु हुजे त कमु कंदे कंदे जेको आहे सो बीपी डाउन थी वेंदो आहे। सो टेक इट ईज़ी, कमनि खे तमामु शयुनि खे ईज़ी वठणु खपे, छो त हिन मौसम में बि असां जेको आहे सो टेंस वारी सिचुएशन में ऐं तमामु जल्दी जल्दी वारो जेको हूंदो आहे न कम खे करण वारो, उहा शइ जेकॾहिं हूंदी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु घणी ॾुखियाई थींदी। उन खां अलावा नमकीन पाणी जो ज़रूरु इस्तेमालु करियो, कुझु साशेस पाण सां गॾु ज़रूरु रखो, या जेको लीमो हूंदो आहे उनखे पाणी में विझी ऐं हल्को लूणु विझी उहो जॾहिं वापराईंदा आहियूं त उन सां बि जिस्म जी निमकियात ज़रूरु पूरी थींदी आहे। सो पंहिंजो ऐं पंहिंजे घर भातियुनि जो तमामु घणो व्यूवर्स ख़्यालु रखो। PSL जी ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदमि। पाकिस्तान सुपर लीग जंहिंजो पाण हिन दफ़े स्टार्टअप जेको ॾिठोसीं त ॾाढो पाण ख़ुशि थियासीं। साहिर अली बगात जो उहो आवाज़ ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में जॾहिं PSL पाण ॾिठीसीं त पाण हिन प्रोग्राम में बि अव्हां ताईं जेके बि ख़बरूं शेयर कयूंसीं त हिकिड़े सुठे अंदाज़ में प्रोग्राम अव्हां ताईं पहुतो। पाकिस्तान सुपर लीग जे फाइनल में लाहौर कलंदर्स जी दिलचस्प मुक़ाबले खां बाद में कोयटा ग्लेडियर्स खे 6 विकेटुनि तां शिकस्त ॾेई टियों दफ़ो टाइटल पंहिंजे नाले करे वरितो। ऐं असांजे प्रोग्राम में हमेशह स्पोर्ट्स जे हवाले सां तव्हांखे अप टू डेट ज़रूरु रखण जी कोशिशि कंदा आहियूं। SM नदीम साहब मूंसां गॾु फ़ोन कॉल ते मौजूदु आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में ज़रूरु मां शामिल करणु चाहींदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी SM नदीम साहब, कैसे हैं आप? ठीक है, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। जी PSL के हवाले से बात करना चाहेंगे आपसे और हम चाहेंगे कि आप हमारे व्यूवर्स को PSL आपने जिस तरह देखी है आप अपडेट करें। हाँ बिल्कुल, देखें PSL कल ज़बरदस्त फाइनल हुआ और उसमें मकसद एक तरफा मैच तो नहीं था, बड़ा क्रूशल मैच था और दोनों टीमों की तरफ से भरपूर जो है वो मुकाबला देखने को मिला। कोयटा ने जो है 202 रन का टारगेट दिया था और लाहौर कलंदर ने उसको जो है एक बॉल पहले जो है चेस किया और 6 विकेटों से ये मैच जीत लिया। हालांकि इनिशियल स्टेज पे ऐसा लग रहा था कि जो वो शायद कोयटा ये मैच जो है बआसानी जीत जाएगी, लेकिन कुशला परेरा जो श्रीलंका से जिनका ताल्लुक है उन्होंने एक आउटस्टैंडिंग इनिंग खेली और जिसकी वजह से जो है वो उन्होंने मैच जो है वो लाहौर कलंदर के खाते में डाल दिया और ये तीसरी मरतबा लाहौर कलंदर ने ये टूर्नामेंट जीता है। तो असल चीज़ तो ये होती है कि खेल होना चाहिए और अच्छा खेल हो और मतलब बेहतरीन खेल देखने को मिला। उसमें जो वो एक्साइटमेंट भी थी और फिर सनसनीखेज लम्हात भी थे और फिर कभी मैच इस तरफ हो रहा था कभी उस तरफ हो रहा था।
तो 4 ओवर में 60 रन चाहिए थे। उस टाइम पे ये लग रहा था कि मैच जो है वो शायद कोयटा जीत जाएगा, लेकिन वो जो मैंने बताया ना कि कुशला परेरा जो श्रीलंका से जिनका ताल्लुक है, वो लाहौर कलंदर की नुमाइंदगी कर रहे थे, उन्होंने जो वो एक आउटस्टैंडिंग जो वो इनिंग खेली, जिसकी वजह से जो है वो कोयटा को शिकस्त का सामना करना पड़ा। लेकिन मैं दोनों टीमों को मुबारकबाद पेश करूंगा, और स्पेशली पीसीबी जो है उन्होंने भी एक बेहतरीन और शानदार टूर्नामेंट कराया। लोग जो है वो ऑडियंस की बात कर रहे थे कि जो वो ऑडियंस नहीं आ रहे, कल जो है वो हाउसफुल देखने को मिला, और भरपूर तरीके से लोगों ने एंजॉय भी किया। हालांकि गर्मी का मौसम है, लेकिन फिर भी जो है कि वो जैम पैक जो वो बिल्कुल जो है वो स्टेडियम जो है भरा हुआ था, और उसमें जो है जबरदस्त मुकाबला जो है देखने को मिला। और इस पीएसएल से कुछ प्लेयर्स भी हमें ऐसे मिले हैं जो आगे जाके फ्यूचर में पाकिस्तान को सर्व करेंगे और कर भी रहे हैं। ये हसन नवाज है, उसने अपने खेल से काफी मुतासिर किया, उनका ताल्लुक कोयटा से है। फहीम अशरफ ने दोबारा अपनी फॉर्म हासिल की है, और उसके अलावा शहनशाह अफरीदी जो है वो टॉप विकेट टेकर है। हालांकि वो जो अभी T20 के स्क्वाड में नहीं है बांग्लादेश के आगे, लेकिन ये कि उन्होंने भी कल जो है बड़ा इम्प्रेस किया और अच्छी बॉलिंग का मुजाहिरा किया। और एक लाहौर कलंदर से नईम, मोहम्मद नईम, वो भी जो है वो उभरता हुआ सितारा नजर आया हमें। उन्होंने भी जो है काफी अच्छी इनिंग खेली है 2-3 मैचों के अंदर। तो ये पीएसएल में जो है 10वां एडिशन था ये पीएसएल का, और आने वाला हो सकता है इससे भी बेहतर हो, क्योंकि देखे हमेशा जो है बेहतरी की गुंजाइश रहती है, कहीं ना कहीं जो है वो कुछ ना कुछ चीजें रह जाती हैं। जो इंडिया पाकिस्तान के हालात थे वो बीच में हुए, उसकी वजह से गैप आया मैचेस में, उसके बाद उसको दोबारा जो है वो रीशेड्यूल किया गया, और दोबारा से फिर जो है वो आपको पता है कि किसी चीज को रीबिल्ड करना बड़ा मुश्किल हो जाता है। लेकिन पीसीबी ने बड़ा कारनामा किया कि जो ये तमाम मैचेस जो है वो ऐसे तरीके से करवाए, और उसका फाइनल जो है कल हो गया। जी एसएम नदीम साहब, ये भी जरूर पूछना चाहूंगी कि कोयटा ग्लेडियर्स और लाहौर कलंदर्स कैसे आपने देखा, दोनों का कॉन्फिडेंस और स्टार्ट किस तरह था? देखें, लाहौर कलंदर तो जो है वो बड़ी फ्रेंचाइज है, और उसकी जो जब पहला पीएसएल होने वाला था, और दूसरी सबसे महंगी जो है फ्रेंचाइज लाहौर कलंदर थी। पहले नंबर पे कराची थी, दूसरे नंबर पे लाहौर कलंदर। और फिर उनके जो ऑनर्स हैं वो भी जो है वो खिलाड़ियों के लिए बड़े जो है वो इंटरटेनिंग जो है वो लवाजमत करते रहते हैं। कभी जो है वो कोई प्रोग्राम करवा दिया उन्होंने, कभी कुछ किया। समीम राना जो है वो ज्यादातर टीम के साथ जुड़े होते हैं, और उससे पहले आकिब जावेद थे। तो जो आपने बात की कॉन्फिडेंस की, तो देखिए कॉन्फिडेंस प्लेयर का जब टीम जीत की तरफ जा रही होती है या गामजन होती है, तो डेफिनेटली प्लेयर जो है उनका मोरल हाई होता है। हाँ बिल्कुल। हालांकि जो है वो पूल के अंदर जो है वो तमाम मैचेस जो है वो कोयटा ने जो है वो जीत कर जो टॉप पोजीशन हासिल की थी। शुरू के 2-3 मैचेस ये हारे थे, उसके बाद तमाम मैचेस ही जीते थे। तो पॉइंट टेबल के ऊपर जो प्लेऑफ में अगर टीम गई थी, तो वो पहली टीम की कोयटा ग्लेडिएटर थी, और उसने जो है वो टॉप पोजीशन हासिल की थी। लाहौर कलंदर का तो एक टाइम पर ऐसा लग रहा था कि जो है अगर वो पेशावर ज़ल्मी जीत जाती है तो लाहौर कलंदर बाहर हो जाती है, मतलब वो उसका जीतना उसका हारना, इस वजह से जो है वो ऐसा लग रहा था। लेकिन ये कि इन्होंने मैचेस भी जीते, फिर प्ले ऑफ के मैचेस भी जीते, और उसके बाद सेमीफाइनल भी जीता कराची किंग्स है, और इस्लामाबाद को भी हराया, और उसके बाद फाइनल भी जीता। तो ये क्रेडिट गोज टू लाहौर कलंदर और उसकी पूरी इंटायर टीम, और शहनशाह अफरीदी जो उसके कप्तान है उनको भी जाता है। बिल्कुल। अच्छा एसएम नदीम साहब, मैं ये भी ज़रूर पूछना चाहूँगी आपसे कि इस दफ़ा पाकिस्तान सुपर लीग 10 को ओवरऑल आपने किस तरह देखा है? नहीं, ओवरऑल तो जो ये जो इस वक्त जो टाइम था वो थोड़ा सा सुटेबल टाइम नहीं था, जो फरवरी में होती है हमारे यहाँ पीएसएल वगैरह। वो एक टाइम अच्छा होता है, वेदर भी अच्छा होता है। लेकिन ये टाइम जो है इस दफ़ा जो है तमाशाइयों की जो स्पेशली मैं कराची की बात करूँगा, ऑडियंस की जो है वो आमद जो है वो बहुत कम रही। अच्छा, उसके पीछे भी कई जो है वो रीजंस हैं, कई वजूहात हैं। वो क्या है कि जो एक तो ये फलस्तीन और इसराइल का जो इशू था, उसकी वजह से जो है वो जो हमारे स्पॉन्सर्स हैं, टीमों के स्पॉन्सर्स या पीसीबी के स्पॉन्सर, वो शायद इसराइली मसनूआत हैं, उनकी वजह से भी हुआ। फिर उसके अलावा जो इंडिया पाकिस्तान के जो मामला रहे वो भी एक इशू था। तो ये थोड़ी सी चीजें थी, और फिर आईपीएल भी साथ साथ चल रहा था, तो इस वजह से कराची में तो ऑडियंस जो है वो ना होने के बराबर ही आई है तमाम मैचेस में, और मैचेस भी कम थे। बाकी ये कि लाहौर, पिंडी और जो वो मुल्तान में जो वो ऑडियंस जो देखने में जो वो काफी लोग जो वो दिलचस्पी रखते थे, और फिर उन्होंने मैचेस भी देखे। तो ओवरऑल अगर इसका जायजा लिया जाए
तो नॉट बैड, बेहतरी की गुंजाइश रहती है। हाँ जी, और बिल्कुल इंशाल्लाह बिल्कुल। आने वाले वक्तों में और ज्यादा बेहतर होगा। तो इसमें जो है वो बेहतरीन और कामयाब इवेंट ऑर्गेनाइज करने पर जो है वो पूरी PSL की इंतजामिया और PCB मोहसिन नकवी चेयरमैन और दीगर जितने भी लोग इनके साथ जुड़े हुए हैं वो सब लोग जो है मुबारकबाद के मुस्तहिक हैं। जी बिल्कुल बिल्कुल, आपने बिल्कुल ठीक कहा। अच्छा, लाहौर कलंदर्स की मैं स्पेसिफिक बात करना चाहूँगी, जो तमाम टीम मेंबर्स थे, क्या उनकी खुसूसियात आपने देखी? असल में देखें, लाहौर कलंदर जो है वो एक अपना जो है प्लेयर्स डेवलपमेंट प्रोग्राम भी चलाते हैं वो लोग, लाहौर कलंदर वाले। उन्होंने अपनी बाकायदा लाहौर के अंदर एकेडमी लगाई हुई है, उससे भी प्लेयर जो है वो सामने आ रहे होते हैं। कई ऐसे प्लेयर है, वो मिर्जा फास्ट बॉलर है, ठीक है, वो शुजात मिर्जा, नाम मुझे पूरा आगे से याद नहीं है, बहरहाल मिर्जा आखिर में आता है। तो वो फास्ट बॉलर है, वो उनकी पैदावार है, वो 1-2 मैचेस में उन्होंने अच्छा परफॉर्म किया। आने वाले वक्तों में जो वो एक अच्छा प्रोस्पेक्ट होंगे। नईम है और दीगर प्लेयर हैं। तो ये जो एकेडमी का रोल है, फिर उसमें क्या होती है कि प्लेयर की हमआहंगी होती है, फिर एक घर जैसा माहौल मिलता है। आपको पता है कि फिर जो है वो उसी तरह से जो है प्लेयर के अंदर जो है कि स्पिरिट डेवलप होती है। फिर जो इनामात और बिल्कुल इकरामात की भी जो है काफी जो है वो बारिश करते हैं। वो मोबाइल फोन वगैरह देते हैं प्लेयर्स को। लाहौर कलंदर वाले जो ऑनर हैं वो भी जो है वो दीगर टीमों में देखने में नहीं आता है, जो चीजें लाहौर कलंदर के अंदर नजर आती हैं। तो इस हवाले से जो है वो लाहौर कलंदर का जो मोराल है वो हाई रहता है। और फिर जो कल बॉडी लैंग्वेज थी इनके प्लेयर्स की, वो भी नजर आ रही थी कि शायद वो पाकिस्तान टीम के अंदर खेलते हुए इतनी एफर्ट नहीं करते जितना कल एफर्ट कर रहे थे, डाइव कर रहे थे और एक एक रन को लेकर चल रहे थे। फिर स्ट्रेटेजीज उनकी नजर आ रही थी, प्लानिंग नजर आ रही थी। सही, हालांकि 200 रन अच्छे खासे रन होते हैं, कोयटा ने अच्छे खासे रन कर दिए थे, लेकिन बिल्कुल। उसके बावजूद भी उन्होंने रन चेज किए और चेज किए। उसके अलावा जो है बेहतरीन तरीके से जो है वो चेज किए उन्होंने रन और 6 विकेटों से कामयाबी हासिल की। तो ये एक बहुत बड़ी कामयाबी है। और PSL पाकिस्तान का सबसे बड़ा ब्रांड है, दुनिया की दूसरी बड़ी लीग है और इसमें जीत जाना ये भी जो है वो प्लेयर्स के लिए एक ड्रीम की तरह से होता है और उन्होंने जो अपने ख्वाब को पूरा किया। जी बिल्कुल बिल्कुल। अच्छा, ओवरऑल आप क्या समझते हैं कि पाकिस्तान के जितने भी है टीम मेंबर्स हैं क्रिकेट के, उनको किस चीज़ पे बहुत ज़्यादा काम करना है? देखें, जैसे मैंने अभी बताया ना कि लाहौर कलंदर ने एकेडमी लगाई है, ऐसी कराची को भी करना चाहिए। पिशावर ज़ल्मी ये ट्रायल्स वगैरह तो लेते हैं। अभी पिशावर ज़ल्मी के ट्रायल्स हुए थे, दीगर टीमों के ट्रायल्स हुए थे बच्चों के लिए। अच्छा, फिर बच्चों ने इतना ट्रैवल भी किया, सफर भी किया। पर बात यह है कि वो बराए नाम ट्रायल्स वगैरह होते हैं इनके। वो जो एक होता है ना कि कोई आप टैलेंट को फाइंड कर रहे हैं या कोई एक्स्ट्रा ऑर्डिनरी बिल्कुल प्लेयर आपने निकाला, तो ऐसा कुछ नजर नहीं आया दीगर टीमों के अंदर। कि लाहौर कलंदर की खसूसियात है कि उन्होंने जो है वो पाकिस्तान के लिए भी प्लेयर जो है प्रोड्यूस कर रहे हैं, चाहे वो हारिस रऊफ हो या और दीगर प्लेयर हो। हारिस रऊफ भी देखें, इनकी जो है लाहौर कलंदर की प्रोडक्ट है, वो पाकिस्तान के लिए सर्व कर रहे हैं और दीगर प्लेयर भी हैं जो पाकिस्तान के लिए सर्व कर रहे हैं। तो इस किस्म की अकेडमी जो है वो मुल्तान सुल्तान, कोयटा ग्लेडिएटर और कराची किंग्स, इस्लामाबाद यूनाइटेड, इनको भी जो है वो लगानी चाहिए। और नेक्स्ट ईयर तो सुनने में आ रहा है कमिंग ईयर में कि जो 2 जो फ्रेंचाइज जो है और जो है वो ऐड की जाएंगी, तो और ज़्यादा गहमा गहमी होगी और ज़्यादा प्लेयर्स को मौके भी मिलेंगे। अब वो हो सकता है कि हैदराबाद में बुखास हो या फैसलाबाद सियालकोट, तो ये सुनने में आ रहा है। ज़्यादातर चांसेस ये हैं कि हैदराबाद की टीम जो है, हमारे हैदराबाद और जो है वो फैसलाबाद की टीम को शायद इंक्लूड किया जाएगा। तो अगर ये हो जाती है तो 8 टीमें होंगी और ज़्यादा प्लेयर्स को मौके भी मिलेंगे और प्लेयर्स डेवलपमेंट पे काम करने की जरूरत है। देखिए PCB सारा सही सही, बिल्कुल सही। पूरा साल जो है PCB का शेड्यूल तो इतना टफ शेड्यूल होता है और वो काम भी कर रहे होते हैं। मुख्तलिफ इंटर क्लब है, चैलेंज कप है और फिर ग्रेड 2 है, फर्स्ट क्लास है, उसके अलावा और दीगर टूर्नामेंट करवा रहे होते हैं। तो ये जो फ्रेंचाइज हैं ये एक टूर्नामेंट खेल के उसके बाद जाके जो है वो गुम हो जाते हैं, इनका पता ही नहीं होता। सिर्फ फेसबुक के ऊपर जो इनकी जो वो पोस्टें वगैरह आ रही होती हैं। आप कोई जो कोई अकेडमीज लगाएं, अकेडमी लगाएं और पूरे साल उसको रन करें, देखें आपको भी प्लेयर अच्छे प्लेयर जो है नजर आएंगे। बिल्कुल बिल्कुल, ग्राउंड लेवल पे काम करने की हमेशा ही ज़रूरत रही है और काम करना भी चाहिए। ओवरऑल वैसे भी डेवलपमेंट का जब हम सोचते हैं तो एजुकेशन और स्पोर्ट्स दोनों पे काम होना चाहिए। अच्छा, आगे पाकिस्तान और फिर बांग्लादेश दोनों को हम देखेंगे, आप क्या एक्सपेक्ट करते हैं? देखिए, बांग्लादेश का आ जाना ये पाकिस्तान की एक बहुत बड़ी जीत है
क्योंकि बड़ी हिंड्रेंस थी, हर्डल्स थी। इंडिया की तरफ से भी प्रेशर था कि बांग्लादेश किसी तरह पाकिस्तान ना आए T20 सीरीज खेलने। अच्छा, फिर जो वो जो शेड्यूल किया गया था उससे भी हट के जो है वो थोड़ा शेड्यूल को चेंज करना पड़ा पाकिस्तान को, क्योंकि ये इंडिया से जो जंग का मामला हुआ उसके बाद जो वो PSL लेट हो गई। फिर PSL करवाने के चक्कर में इन्होंने जो है शायद शेड्यूल को आगे किया। 27 तारीख से शुरू होगा, 27 मई से, नहीं तो पहले जो वो 23 मई से शुरू होना था। तो ये एक बहुत बड़ी कामयाबी है पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की और पाकिस्तान की। स्पेशली जो है मोहसिन नकवी साहब जो जाकर मिले वहाँ पे बांग्लादेश क्रिकेट बोर्ड के अहदेदारों से, और फिर उनको राजी किया है कि भाई ये चीज़ें हैं और हमारे यहाँ सिक्योरिटी के कोई खदशात नहीं है। और देखें इंडिया तो कभी भी नहीं चाहेगा कि आप जो है वो कहीं पर तरक्की करें या कोई ऐसा आपके मुल्क के अंदर इवेंट हो जिससे जो है वो पाकिस्तान का अच्छा इमेज जाए। हमेशा से इंडिया की यही कोशिश रही है कि पाकिस्तान को लेट डाउन करना, उनको गिराना। इंडियन गवर्नमेंट की मैं बात कर रहा हूँ, जब से मोदी सरकार आई है, ये जो है मोदी सरकार है, इसका काम ही है ये कि वो उसने सारे काम धंधे छोड़ के अपने लोगों की फलाह बहबूद को छोड़ के सिर्फ पाकिस्तान के पीछे लगे रहना। पाकिस्तान क्या कर रहा है, पाकिस्तान को किस तरह हम गिरा सकते हैं, पाकिस्तान को किस तरह हम जो है वो नीचा दिखा सकते हैं। ये बांग्लादेश का टूर भी एक बेहतरीन टूर होगा और इसमें 3 T20 मैचेज हैं और लोगों को अच्छी क्रिकेट देखने को मिलेगी। और आपको पता है कि अब छुट्टियां भी होने वाली हैं बच्चों की, स्कूलों की। 2 महीने की तो जाएं, मैचेस देखें, एंजॉय करें। थैंक यू सो मच SM नदीम साहब। वैसे मौसम का भी पूछना चाहूँगी, हमारे यहाँ तो बहुत ही एक्सट्रीमली वार्म वेदर जिसे हम कह रहे हैं वो मौसम हम फेस कर रहे हैं। आप कैसे देख रहे हैं मौसम को? हाँ नहीं, बिल्कुल देखिए वेदर जो है बहुत ज़्यादा हॉट है और लोगों को केयर करने की भी ज़रूरत है। और बहुत ज़्यादा लू और ये गर्मी, अब जो है वो आपको पता है तरह तरह की जो है वो प्रॉब्लम्स भी, लोगों को डायरिया और डिहाइड्रेशन और इस टाइप की चीज़ें जो है वो हो जाती हैं तो ये गर्मी की शिद्दत की वजह से। और हमारे यहाँ तो फिर भी चले थोड़ा बहुत ही टाइम रहती है, जो 10-5 दिन, 15 दिन, 20 दिन ऐसे। बाकी पंजाब या दीगर इलाकों में चले जाएँ, लाड़काना दादू की साइड, वहाँ तो काफ़ी जो इससे भी ज़्यादा गर्मी की शिद्दत है। और हैदराबाद का मौसम फिर भी जो है वो ऑन एंड ऑफ रहता है कि जो वो एक्सेप्टेबल हो जाता है शाम के अंदर। तो यहाँ ठंडी हवाएं चलती है, इसलिए हैदराबाद को जो है वो सुरमई शामों का शहर कहा जाता है कि यहाँ पे शाम में जो है वो हवा चलना शुरू हो जाती है। तो लोगों को एहतियात करने की ज़रूरत है और हमें और आपको भी एहतियात की ज़रूरत है। बिल्कुल बिल्कुल, थैंक यू सो मच, आप प्रोग्राम में शामिल हुए। हूँ भी व्यूअर्स तव्हांखे ख़बर है तो सुबह मेहरान प्रोग्राम में स्पोर्ट्स के हवाले से अप टू डेट तव्हांखे कंदा हलंदा आहियूं ऐं तव्हांजो भी काफ़ी इंट्रस्ट भी रहंदो आहे इन तरह के सेगमेंट में। तो पोइ जेको कुझु असां क्रिकेट की दुनिया में ॾिसी रहिया हूंदा आहियूं त पोइ तव्हां सां उन मुतालिक़ भी असांजो जेको डिस्कशन हूंदो आहे तव्हां सां शेयर कंदा हलंदा आहियूं। अब मौसम वाकई में बिल्कुलु जेको आहे सो हिन वक़्तु स्पेशली काफ़ी माण्हुनि खे हीअ मौसम सूट कोन कंदी आहे, छो त हीअ मौसम तमामु घणी गरम थिए थी। हिन मौसम में जेको नॉर्मल कमकार हूंदो आहे उहो बि पाण जेको आहे न अवॉइड करे रहिया हूंदा आहियूं। त इन इहो बि जेको आहे न कमु जेको लाइट थी वञे त वधीक बहितर हूंदो आहे। हिन मौसम में डायरिया तमामु घणो थिए थो, डिहाइड्रेशन तमामु घणी थिए थी, BP डाउन तमामु घणो थींदो आहे। सो एहतियात जी त हमेशह ई ज़रूरत हूंदी आहे। सो असां सभिनीनि खे जेको आहे सो एहतियात जी यकीनन तमामु घणी ज़रूरत आहे। अॼु जे प्रोग्राम में जेके आयल मौज़ूज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ ज़रूरु करणु चाहींदमि, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, अवां ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। प्रोग्राम अवांजो पंहिंजो ई मंच, अवांजो पंहिंजो इहा स्क्रीन अवांजी पंहिंजी, ऐं स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर बि हले पियो, तव्हां डायल कजो, अॼु जे प्रोग्राम में शामिल थिजो। आयल जेको मौज़ूज़ महिमान प्रोग्राम में मौजूदु आहे उनजो तारीफ़ करायूं था, घणो टाइम कोन था वठूं जी। असांजे प्रोग्राम में असिस्टेंट प्रोफेसर पाण जनाब मौजूदु आहिनि जिन जो तालुक़ु आहे सचल आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज सां। उन्हनि जी हिकिड़ी लाइब्रेरी बि आहे, झतियाल पब्लिक लाइब्रेरी एंड फैसिलिटेशन सेंटर। जॾहिं पाण प्रोग्राम में आया ऐं ऑफ दी कैमरा जॾहिं ॻाल्हि ॿोल थिए पई त पाण हिकिड़ी ॾाढी सुठी उन्हनि ॻाल्हि कई त हिन दफ़े जेको आहे सो कोशिशि आहे त हीअ जेके मोकलूं आहिनि असां उन्हनि ॿारनि खे बि
बि फैसिलिटेट करे सघूं, जेके फीसिस पे न करे सघंदा आहिनि। सो जिते जिते बि असां जेतिरो बि कमु करे सघूं कोशिशि हुअणु खपे त असां जेको आहे पंहिंजी तरफ़ खां इनपुट ज़रूरु जेको आहे न विझंदा हलूं त आउटपुट इन फ्यूचर असांखे ज़रूरु सुठो मिलंदो। ठीकु आहे, असांखे जेकॾहिं नथो मिले त असांजे समाज खे ज़रूरु उहो सुठो आउटपुट मिलंदो हूंदो। जीअं सम्झी विया हूंदा, मां ॻाल्हि करे रही आहियां मदद अली जतियाल साहिब जिन जी। मदद अली जतियाल साहिब जो हमेशह पाण जेको आहे हिकिड़ो पॉज़िटिव रोल ॾिठो आहे, उन्हनि खे लिखंदे असां ॾिठो आहे, मुख़्तलिफ़ इशूज़ ते असां उन्हनि खे ॻाल्हाईंदे ॾिठो आहे। ऐं जनाब पाण जॾहिं प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहिनि माशाल्लाह ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां जेका बि ॻाल्हि हूंदी आहे, जेको बि मुद्दो हूंदो आहे, उन ते सुठे अंदाज़ में ॻाल्हि ॿोल रखण जो उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो ख़ूबसूरत अंदाज़ ज़रूरु आहे। दिलि जी गहराई सां तव्हांखे भलीकार चऊं था। सर अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? हा जी, अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। मौसम जी ॻाल्हि कई आहे स्टार्टिंग में, ऐं सिंध में असां जेके मेट्रोपॉलिटन सिटीज़ आहिनि या पंहिंजे तमामु सिंध जे इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं, ॾाढी घणी गर्मी आहे। गर्मी सिंध में आहे ऐं मींहं पंजाब में वसनि पिया। जी, मौसम खे कीअं पिया ॾिसो? जी, मौसम इंतिहाई जेको आहे सो हिन अॼु जे इंसान लाइ सेंसिटिव आहे। मौसम इंतिहाई सेंसिटिव आहे, छो त असां में उहे जेके पावर्स जेके हुया, जेके माज़ी जे माण्हुनि में हुया, खाद खुराक सची हूंदी हुई, ओरिजिनल खाधा हुया, सब्जियूं हुयूं, पंहिंजूं ई तयारु करे हर शइ कंदी। हींअर ॾिसो त फूड स्ट्रीट थी वियूं आहिनि, ॿिया खाधा जेके सो अची विया आहिनि, कमर्शलाइज़ थी वई आहे लाइफ। उन करे असांजी सिहत तमामु घणो थोरो बि मौसम में तब्दीली अचे थी न, असांजी बर्दाश्त खां घणी थी वञे। मेन रीज़न इहे आहिनि। खाद खुराक असांजी मटिजी वई आहे, मिल्क असांखे प्योर नथो मिले, ऑर्गेनिक फूड कोन्हे को, गार्डनिंग उन तरह जेको आहे सो पाण बि नथा करे सघूं। अच्छा, पाणीअ जी जेका ॻाल्हि कयूं त पाणी असां वटि जेको साफ़ु सुथिरो नथो पहुचे। पाण जेको पाणी वठी रहिया आहियूं, वी आर नॉट श्योर त असां उहो पाणी सही सुठो पीऊं पिया या न पिया पीऊं, ईअं आहे? हा, ईअं आहे जी। मां पंहिंजी ॻाल्हि कयां छो त एग्ज़ाम्पल पंहिंजे पाण खां ई ॾिजे। मुंहिंजो घरु फिल्टर प्लांट लॻल आहे न, उहो बि मां हर हफ़्ते ॿिए हफ़्ते जेको आहे सो चेक कराईंदो आहियां त छा पोज़ीशन आहे। उन में बि जेको आहे सो TDS जेके आहिनि सो उहे तमामु घणा हूंदा आहिनि। मजबूरनि पोइ पाणी पीअणो थो पवे। बाक़ी पाणी जी जेका ख़ासि करे जर जी सूरत हाल आहे न असांजी सिंध जी, हिते सर्जन डॉक्टर आहे हैदराबाद में, उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी लास्ट वीक जी। उन चयो सर जर जो पाणी कॾहिं बि इस्तेमालु न कयो। जर जो पाणी हींअर सफ़ा ख़राबु थी वियो आहे। अञा जेको नहर जो पाणी अचे थो, छुड़ियो पाणी अचे थो, उहो पीओ, पर जर जो पाणी न पीओ। ऐं इहा तव्हां ॿिए हंधि बि ज़ाहिर कयो, वाक़ई जर असांजा ख़तमु थी विया आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। असां जेका सिचुएशन हिन वक़्तु आहे, समुंड ज़मीन पाईंदो वञे पियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन सां हिकिड़े जर ते जेको जर जो मिठो सुठो पाणी हूंदो आहे, प्योर पाणी हूंदो आहे, असां जंहिंखे जेको आहे वापराइण ते पाण जेको आहे जिते जिते बि जर हूंदो आहे पाणी जॾहिं पीअंदा आहियूं त असां ख़ुशि थींदा आहियूं त ॾाढो सुठो जर जो पाणी हूंदो आहे। पर नो डाउट ही जेका क्लाइमेट सिचुएशन आहे, पाणीअ जी जेका हिन वक़्तु अड़ांठ आहे, पाणीअ जी जेका असां वटि खोट आहे, कमी आहे, त उनजे करे जर ते बि घणो असरु पवे थो। अच्छा, उन खां अलावा काफ़ी सारनि स्कूल्स में जून जुलाई जो जेको आहे सो मोकलूं स्टार्ट त थी वियूं आहिनि, पर हीअ जेका शदीद गर्मी आहे, जेको पोयों मंथ गुज़रियो आहे, उन खां पोयों मंथ लाइट जा तमामु घणा इशूज़ ऐं ओवरऑल मैनेजमेंट जा इशूज़ कीअं था ॾिसो? लाइट जा इशू पंहिंजी जॻह ते आहिनि जी। ख़ासि करे हाणे एग्ज़ाम जेके थिया असांजा 9th 10th जा बोर्ड जा एग्ज़ाम थिया या फर्स्ट ईयर इंटर जा एग्ज़ाम थिया, उन में बि लाइट जो इशू रहियो। काफ़ी ॿार बेहोश थींदा रहिया, हालात ठीकु न हुया। पर हाणे अल्टरनेट उन जो बि अचे पियो। ॾिसो न, PT सेल हुई, उन जो बि अल्टरनेट अची वियो। हाणे लाइट जो बि अल्टरनेट इंटरनेशनली अचे पियो ऐं तक़रीबन 50% मां सम्झां थो अची वियो आहे, जंहिंखे असां सोलर एनर्जी चऊं था। हाणे असां कन्वर्ट थियूं पिया उन ते। इवन ख़ुदि मुंहिंजे घर में बि सोलर एनर्जी लॻल आहे। माना तक़रीबन ॾिसो न, घर में किथे न किथे, किथे हिकिड़ी प्लेट आहे, किथे 2 प्लेटूं, माना वसाइल यूज़ कनि पिया। सही वक़्तु उहो अचे पियो जो तव्हां ॾिसंदव त इहो बि बहरान नज़र अव्हांखे न ईंदो। अच्छा, उहो त ॾिसो न, इंडिविजुअली पाण कमु कयूं था, घर असांजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते रहूं था, त असांखे जेको आहे न पंहिंजो पाण खे फैसिलिटेट करणो हूंदो आहे। स्कूल्स जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त उते पाणी जी खोट हूंदी आहे, पाणी सुठो न हूंदो आहे, बल्कि पाणी हूंदो ई कोन्हे न मोस्टली स्कूल्स में। पखा न हलंदा आहिनि, लाइट जा इशूज़ हूंदा आहिनि, ॿार उन गर्मी में मौजूदु हूंदा आहिनि। ओवरऑल बिल्डिंग जा तमामु घणा मसइला हूंदा आहिनि। वॉशरूम जी ॻाल्हि कयूं या छितुनि जी ॻाल्हि कयूं, चापड़ किरी रहिया हूंदा आहिनि। छा था सम्झो हिन सिचुएशन में असांजे स्टेट खे कंहिं तरीक़े सां क़दम खणणु खपे? हा जी, तमामु बहितरीनु तव्हांजो सुवालु आहे। हाणे ॾिसो, अॼु दुनिया में जेके बि ख़ासि करे एजुकेशन पॉलिसी आहिनि, उन में कंप्रोमाइज़ न आहे।
दुनिया नो कॉम्प्रोमाइज़ ऑन एजुकेशन। हाणे पाण वटि जेके पॉलिसियूं ठहनि थियूं त भई 50 स्कूल ठहिणा आहिनि जी। हिकिड़ी गवर्नमेंट अचे थी उहा अप्रूवल ॾिए थी, वरी ॿी गवर्नमेंट अचे थी, वरी उन मां बजट कट ऑफ करे 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 वञी स्कूल ठहंदे ठहंदे वञी पोज़ीशन हुनजी वीक थी वञे। सही, हींअर बिल्कुलु। कई बिल्डिंग्स तव्हांखे मिलंदियूं असांजे पूरी सिंध में, इवन शहरनि में बि तव्हांखे मिलंदियूं जेके ठहण खां पोइ गरियल तव्हांखे महसूसु थींदियूं, वेहण जहिड़ियूं बिल्डिंग्स न हूंदियूं। हाणे उनजी मालिकी उनजो चेक इन बैलेंस केरु रखंदो? सही, ज़ाहिर आहे जेको इदारो आहे, हुकूमत आहे जेका फंडिंग करे थी ठाराए, त उहा ई उन मैनेजमेंट खे ॾिसे लुक आफ्टर करे। उन्हनि वरी माण्हू हेठि मुक़ररु कया आहिनि, माना चेक इन बैलेंस जो निज़ाम असांजो धर्म आहे। सही पिया चओ, बिल्कुलु सही। उन ते कंट्रोल थी पवे त हीअ इशू ई न थियनि असांखे। हर माण्हू पंहिंजूं ज़िमेवारियूं अदा करे, चौकीदार आहे ईमानदारी सां पंहिंजी चौकीदारी ॾिए, माली आहे त उन स्कूल में गार्डन जो पाणी जो जेको बि अरेंजमेंट आहे उहो सॼो उहो करे। सही। असां वटि सर मूंखे लॻंदो आहे प्रॉब्लम इन तरह बि क्रिएट थींदो आहे त जेको सिंसियर माण्हू हूंदो आहे उहो त सुठे तरीक़े सां कमु करणु चाहींदो आहे, पर जॾहिं हू आसपास पंहिंजे माहौल खे ॾिसी रहियो हूंदो आहे, उन वटि को चेक इन बैलेंस न हूंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं हू प्योरली सिंसियरिटी सां कमु करे थो ऐं हुनजो भर वारो ॾिसी रहियो हूंदो आहे उनखे कंटिन्यूअसली, त उन तरीक़े सां पंहिंजूं एफर्ट्स कोन ॾेखारींदो आहे, त किथे न किथे उहो सिंसियर माण्हू बि थकिजी पवंदो त वाए मां ई छो असर थिए थो, लाज़मी थिए थो। छो त असांजी सोसाइटी अहिड़ी आहे जो हिक ॿिए खे ॾिसी पोइ असां रन कंदा आहियूं। हू पंहिंजो पाण ख़्यालु नथो अचे, ॿिए खे ॾिसंदासीं पोइ चवंदासीं भई कोशिशि कयूं फलाणो हीअं थो करे हीअं थो करे। भई हर कंहिंजी पंहिंजी लाइफ आहे, तव्हां पाण उनखे जेको आहे सो डेवलप कयो। इहे असरात आहिनि। तव्हां जेका ॻाल्हि कई आहे नोटेबल आहे। त हाणे हू माण्हू जेको ॿियो माली आहे फलाणे स्कूल जो, उहो सुतो पियो आहे, ड्यूटी ते अची नथो, मां हिते लोड़ियां थो वेठो, पर हर को ज़िमेदार त पंहिंजी ज़मीर जो पाण आहे न। सही, बिल्कुलु। उहो ज़ात ॾिसे थी न। तव्हां जेको बचनि लाइ रोज़ी करे घर खणी था वञो, उनजो एहतिसाब त तव्हांखे ॾियणो आहे, तव्हां केतिरो कमु कयो। सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। मां टीचर आहियां, मां न पढ़ाईंदुसि, मुंहिंजी उहा रोज़ी हिलाल थींदी छा? मां नथो सम्झां, मुंहिंजो ज़मीर मुतमिन न आहे त मुंहिंजी उहा रोज़ी हिलाल थींदी, का बरकत न थींदी। कई मसइला मसाइल असां ॾिठा आहिनि जेके परेशानी जी हालत में माण्हू घुमनि था, इन जे करे जो सही पंहिंजो जेको कमु आहे उहो सरअंजाम नथा ॾियनि। बिल्कुलु सही। अच्छा, हूअं तालीम जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त यूनिवर्सिटीज़ ते ॻाल्हायो वेंदो आहे त असां जेको आहे सो प्रैक्टिकल वर्क असां वटि केतिरो आहे, CGPA जी ॻाल्हि कंदा आहियूं, उन खां पोइ वरी जेकॾहिं तव्हांखे चांस मिले थो तव्हां किथे कंहिं कंट्री में वञी करे पंहिंजी एजुकेशन खे सुठे अंदाज़ में कंटिन्यू कयो था, वरी पंहिंजे कंट्री में अची करे तमामु ख़िदमतूं सरअंजाम ॾियो था, पर रूट्स किथां खां शुरू थींदियूं आहिनि? उहो ई स्कूल, प्राइमरी, देन तव्हांजो जेको आहे सो कॉलेज अचे थो, देन यूनिवर्सिटी। छा था सम्झो त स्कूल्स जी लेवल खे थोरो ॾिसिजे थो त केतिरो कमु थियणु खपे? स्कूल जी लेवल जी तव्हां जेका ॻाल्हि कयो था अॼु, त मूं वटि कुझु ॾींहं पहिरियां, कुझु महीना पहिरियां कैनेडा खां हिकिड़ो महिमान आयो मूं वटि, आहे पाकिस्तान पर कैनेडियन नेशनलिटी आहे। उन चयो सर उतां जो प्राइमरी स्कूल मूंखे यूनिवर्सिटी लॻंदो। मां चयो छो सर, छो अहिड़ो फ़र्क़ु आहे? अहिड़ी त उते माना माण्हुनि में ईमानदारी आहे जो हर माण्हू चए, मुंहिंजी हींअर उमिरि 80 साल आहे, मुंहिंजी वाइफ जी 70 साल आहे, असां वेठा था उते हुनर सिखूं। कंहिं महिल कुर्सी असां हुनर मर्कज़ में असां वञूं था, असां पोड़ायूं, पर हू एक्टिविटी में असांखे रखनि ताकी असां किथे मायूसी कंहिं बंदि गली में न हलिया वञूं। चई मुंहिंजी वाइफ वेठी थी कुर्सियूं आणे, मां वेठो कुर्सियूं ठाहियां, टेबल ठाहियां, एक्टिविटीज़ में माण्हू खे मन मशगूल रखनि था। बिल्कुलु, बिल्कुलु। सो हिते बि जेको आहे सो एक्टिविटीज़ में माण्हुनि खे मशगूल रखिजे तॾहिं वञी कमु थींदो। बाक़ी छो त असां वटि वरी 60 खां पोइ जेको ऑफिशियली रिटायर्ड थींदो आहे त उहो तमामु कमनि खां बि रिटायर थी वेंदो आहे। पाण खे ईअं फील करे बसि वेहंदो आहे त बसि हाणे कुझु बि ज़िमेदारी न आहे, हाणे बसि जेको थियो जेको मूं कमु आहे, पर ईअं न आहे। दुनिया जा मुल्क कमु माण्हू कनि था। वरी अचूं था मथे कॉलेजनि जी ॻाल्हि अवां कई, पहिरियां स्कूलनि जी ॻाल्हि कई, वरी कॉलेजनि में वरी उते बि जेको आहे सो साॻियो ई माहौल सीक्वेंस सां हले पियो मथे। हाणे मथे माहौल, वरी यूनिवर्सिटी वञूं था त यूनिवर्सिटी वारा चवनि था त भई जेके असांजा हेठां कॉलेजनि खां स्कूलनि खां ॿार अचनि था उहे एतिरा स्ट्रांग न आहिनि, उन्हनि खे असां कहिड़ी रिसर्च करायूं। सही ॻाल्हि आहे। वरी जे असां मथे वञूं था त ॾिसूं था त डॉक्टर अताउर रहमान साइंसदान आहे पाकिस्तान जो, उहो जेको लिखे थो उहो ॿुधाए थो, उहो चए थो साईं हाणे साइंस ऐं टेक्नोलॉजी जी बजट न हुजण जे बराबरि आहे। हाणे इदारा त अवेलेबल आहिनि, पर हाणे उते सही तरीक़े सां बजट मैनेजमेंट न थींदी, सही कमु न थींदा त इदारा साइंस ऐं टेक्नोलॉजी ते या रिसर्च ते कहिड़ो कमु कंदा? या PhD करे ॿाहिरियां जीअं ॻाल्हि कई अचनि था माण्हू,
लखें रुपया गवर्नमेंट जा ख़र्च बि थियनि था, वरी हिते अचनि था, हिते जो उन्हनि खे फैसिलिटेट न कयो वञे त हू कहिड़ो आउटपुट ॾींदा? हा बिल्कुलु उहो बिल्कुलु असरु पवे थो न, त भई हू जेको माण्हू वेठो मां खणी आयो आहियां पर मूंखे एग्ज़ैक्टली तव्हां बिल्कुलु सही चयो। त असां वटि जेको आहे न, मूंखे लॻंदो आहे हिकिड़ी क्रीम त असां वटि कलेक्ट थी वेंदी आहे, पर उहा उन तरीक़े सां पंहिंजे कंट्री में यूटिलाइज़ कोन थी सघे। यंग टैलेंट असां वटि आहे, CGPA बि सुठी आहे, तव्हां जेको एक्सपीरियंस बि ठीकु आहे तव्हां गेन कयो था, पर तव्हां जॾहिं पंहिंजे कंट्री में अचो था त किथे न किथे तव्हां जेको आहे सो उहे गैप्स ॾाढा महसूसु कयो था। काफ़ी अहिड़ा माण्हू बि सर पाण ॾिसंदा आहियूं जेके उन्हनि गैप्स खे जेको आहे सो ॾिसी करे, तमामु मुश्किलातुनि खे ॾिसी करे पोइ बि जेको आहे सो पंहिंजे कंट्री खे सर्व करे रहिया हूंदा आहिनि। सो कई अहिड़ा माण्हू आहिनि जेके ॿाहिरि मुल्क छॾे चवंदा असां पाकिस्तान जी ख़िदमत कयूं, हा पाकिस्तान जे माण्हुनि जी ख़िदमत कयूं, पाकिस्तान जा हालात ठीकु कयूं, पर जॾहिं हिते अचनि था त पाण खे बंदि गली में महसूसु सम्झनि था। सही था चओ, बिल्कुलु। असुलु हुननि जो वॾे में वॾो जेको इशू आहे न उहो सिक्योरिटी जो आहे। उहो पाण खे माना फील ई नथा कनि त असां सिक्योर आहियूं हिते। असां वटि हालांकि काफ़ी जेको आहे न इन तरह जा एग्ज़ाम्पल्स पाण खे मिलिया आहिनि, त पोइ जेको अचणु चाहे थो उहो बि ॾिसी करे रुकिजी वञे थो त मूंखे पंहिंजी ज़िंदगी ते त कोन जेको आहे सो अची ख़तरो थींदो। पर जेके कमु करण वारा हूंदा आहिनि नो डाउट उहे अचनि था, उहे कमु कनि था, पंहिंजे कंट्री खे सर्व कनि था, ऐं पंहिंजे मुल्क खे जेको जितां खां उसरिया आहिनि पंहिंजी हुन मिटी जो जेको आहे सो वरी फ़र्ज़ु निभाइनि था। अच्छा, यूनिवर्सिटीज़ खे भला हिन वक़्तु कीअं पिया ॾिसो? यूनिवर्सिटियुनि जा हींअर कैंपस जाम खुली विया आहिनि, बदीन कैंपस, ठटा कैंपस, दादू कैंपस, ईअं पूरी सिंध में ॼार विछायो वियो आहे। पर मां इन मामले में चवंदो आहियां त जेको हेड आहे, जेको बुनियादु आहे न, उन्हनि खे त तव्हां मज़बूत कयो न। उहे एग्ज़ाम्पल हुजनि तव्हांजे, जेके सभु यूनिट तव्हांजा आहिनि, जेके सभु यूनिवर्सिटियूं तव्हां ठाहियूं आहिनि, उन्हनि जो मॉडल हुजे, जेका मेन यूनिवर्सिटी हुजे, जीअं सिंध यूनिवर्सिटी मेन आहे, उन्हनि जा कैंपस आहिनि बदीन में, ठटे में, दादू में, ॿिए हंधि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। त यूनिवर्सिटी एग्ज़ाम्पल हुजे उन्हनि लाइ, उन्हनि जे ॿारनि लाइ जेके कैंपस जा वञनि, चवनि त माशाअल्लाह सिंध यूनिवर्सिटी जेको आहे सो ही त आलीशान मर्कज़ आहे, माना उन्हनि खे हिकिड़ो मोटिवेशनल हिकिड़ो मॉडल मिले। पर हाणे उते ई हालत अहिड़ी आहे जो वण कटिया था वञनि, गर्मी जी सूरत हाल तव्हां ॾिसो, जाबलू इलाइक़ो आहे, ॿिया मामला आहिनि, वाइस चांसलर हिकिड़ा अचनि था, हिकिड़ा वञनि था। हाणे ॿुधायो इन सॼे माहौल में कहिड़ी छा रहे पोज़ीशन? अच्छा, वाइस चांसलर्स जा त उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो टेन्योर पूरो कंदो त ॿियो ईंदो, पर सही ऑनेस्टी सां सर्व करणु ॾाढो ज़रूरी थियो थो, स्पेशली यूनिवर्सिटीज़ में। छो त यूनिवर्सिटीज़ 4 साल त हिकिड़ो स्टूडेंट गुज़ारे थो, पर उन खां पोइ उनजी प्रैक्टिकल ज़िंदगी शुरू थी वेंदी आहे। 4 सालनि में जेकॾहिं उहो उनखे सभु कुझु सुठे अंदाज़ में न मिलंदो त हू प्रैक्टिकल लाइफ में छा वञी करे उहो ई न आउटपुट उहो छा ॾींदो, इनपुट जहिड़ो उनखे मिलंदो त आउटपुट बि उन तरह ई हूंदो न। अच्छा, ॻोठनि जा स्कूल्स विज़िट कंदा आहियो? जी हा जी, बिल्कुलु। मूं ॻोठनि जा स्कूल जेके बंदि हुया काफ़ी असांजे इलाइक़े जा, उन्हनि ते मूं आवाज़ु उथारियो। इवन सुप्रीम कोर्ट जे जज ताईं लेटर लिखिया आयो हो, उन ते पुटअप थियो, नोटिस बि थियो। इन्हनि ते नज़र हूंदी आहे, पर केतिरी नज़र मां विझां या को ॿियो माण्हू केतिरी विझंदो? ही रोज़ जो इशू आहे, टीचर नथा अचनि। रोज़ मां या को ॿियो असांजो जेको सोशल एक्टिविस्ट हूंदो रोज़ त वेंदो कोन उते हली, या पाणी न आहे, बाथरूम न आहे, या उते पखनि बिजली जी सहूलियत। अच्छा सर, टारगेट रखी करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे तव्हांजो जेको पंहिंजो ॻोठ आहे उन में ई तव्हां विज़िट कया हूंदा, त उहो टारगेट तव्हांजो कहिड़े टाइम जो, कहिड़ो ईयर हुयो त तव्हां जेको आहे ॻोठ बि विज़िट कया ऐं तव्हां चाहियो त स्कूल्स जेको आहे सुठे तरीक़े सां रन थियनि? अॼु मां जॾहिं बि वेंदो आहियां न त मां इन ते नज़र रखंदो आहियां, एज़ अ सोशल एक्टिविस्ट, एज़ अ राइटर। मुंहिंजो एज़ अ तालीमदान मूंखे तालीम ते बि अलहमदिल्ला फोकस आहे। इन्हनि शयुनि ते मुंहिंजी प्रायोरिटी हूंदी आहे, मां पहिरीं प्रायोरिटी उन्हनि वञी वॉच कंदो आहियां। हींअर बि मां जीअं पंहिंजे ॻोठ वियुसि गुज़िरियल 2 हफ़्ता पहिरियां ई मां पंहिंजे वञी ॻोठ जा स्कूल ॾिठो। हाणे उहो स्कूल जी तव्हां सां ॻाल्हि पियो कयां त गवर्नमेंट पुराणी स्कूल जी बिल्डिंग हुई उहा ख़तमु थी वई, हाणे नई बिल्डिंग ठहे पई। हाणे साल थी वियो आहे, DPC ताईं स्कूल मस्तु ठहियो आहे। स्कूल जा जेके ॿार आहिनि उहे असांजे अज़ीज़ जी उताक आहे, उते वञी ॿार पढ़नि था। हाणे उते छा माहौल हूंदो उताक में ऐं स्कूल में? सही पिया चओ। हाणे साल थी वियो उन बिल्डिंग खे, अञा DPC ताईं आहे बिल्डिंग। भाई अच्छा, उतां जा जेके लोकल माण्हू आहिनि उहे कीअं ऑन कनि था? लोकल माण्हू चवनि था असांखे सहूलियत मिले न। हाणे त इहा ज़हनियत थी वई आहे की को गिरां बि ॿियो विझे वात में। माण्हुनि जी जेका सोच या अप्रोच थी वई आहे न,
असां कुझु बि न कयूं, हालांकि मक़ामी मसइलो आहे, हू एक्टिव थियनि अॻिते अचनि माना कोशिशि वठनि त नामुमकिन न आहे इहा शइ, हा पर माण्हू उतां जा बि ईअं था चवनि की गिरह अची वात में विझे। छो त पाण त जेकॾहिं ॻोठनि जी ॻाल्हि कयूं था त मॉडल एज़ अ मॉडल बि पाण जेको आहे न ॻोठनि खे ॾिठो आहे त उतां जी जेको आहे सो इंफ्रास्ट्रक्चर ते बि सुठो कमु थिए थो, जेके ओन कनि था, जिन में यूनिटी आहे। चयो वेंदो आहे न त यूनिटी हूंदी आहे त पोइ स्ट्रेंथ हूंदी आहे, यूनिटी आहे त पोइ ताक़त आहे, ॿधी आहे त पोइ ताक़त आहे। त काफ़ी अहिड़ा ॻोठ बि आहिनि जिन जे स्कूल्स ते कमु कयो वियो आहे, हॉस्पिटल्स ते कमु कयो वियो आहे, घरनि रोडनि रस्तनि ते कमु कयो वियो आहे, पर जिथे उहा ॿधी न आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुन तरीक़े सां कमु बि नथो थिए। अक्सरियत इलाइक़नि में ॻोठनि में अॼु ॿधी न अथव, उते बि ग्रुप बंदियूं थी वियूं अथव। जेके समाजी माशरा असांजा हींअर डेवलप थिया आहिनि न, उहे अनाम जी माना हिन में ज़द में अची विया आहिनि, हर माण्हू में अना अची वई आहे, त हू छा बसि मूं वरी हीअं आहे मूं। अच्छा सर, स्टार्टिंग तव्हांजी मतिलबु प्राइमरी एजुकेशन अव्हांजी ॻोठ में ई? जी हा दी, बिल्कुलु। त उहो ॻोठ वारो टाइम अव्हांखे यादि आहे त तॾहिं कीअं हूंदो हो? जी हा दी, तमामु ख़ूबसूरत ॾींहं हूंदा हुया, सुठा उस्ताद हूंदा हुया, मरूम गुज़ारे विया, अॼु बि यादि आहिनि असांखे। मुंहिंजे ॻोठ खां 2 किलोमीटर परे मां पंधु वेंदो हुउसि, हाणे अंदाज़ो कयो पहिरें दर्जे खां वठी 5 दर्जा 2 किलोमीटर मां पंधु करे वेंदो हुउसि। विच में जेको आहे सो ज़मीनूं हुजनि, खेती बाड़ी हुजे, सारियुनि जो फ़सुलु हुजे, कणक जो फ़सुलु हुजे, गर्मी हुजे, सर्दी हुजे, वञूं वरी उते उस्ताद असांखे एॾो रेस्पॉन्स न, ही परे खां था अचनि, ॿियनि स्टूडेंट्स खे पंहिंजे लोकल ॻोठ वारनि खे चवंदासीं तव्हां हितां जा आहियो, ही परे खां था अचनि, हिननि खे असांखे ख़ासि टाइम ॾियणो पवंदो। वाह, ज़बरदस्त। रियली असांखे ॾाढो सुठी हुननि तरबियत ॾिनी। वरी उतां 5 दर्जा पास करे जॾहिं असां मिडिल स्कूल में अञा वरी ॿिए शहर में वियासीं, मसइलो उते इहा त हिकु प्राइमरी हिकिड़े हंधि आहे, मिडिल ॿिए हंधि आहे, हाई स्कूल ॿिए हंधि आहे, कॉलेज 3 हंधि आहे, यूनिवर्सिटी 4 हंधि आहे। सही सही। ॿाहिरि ईअं न आहे, अव्हांखे सभु इदारा गॾु ई मिली वेंदा, माना टेंशन वठण जी ज़रूरत ई न आहे, न तकलीफ़ आहे न परेशानी। सही। मिडिल स्कूल में आयासीं, उते बि बहितरीनु उस्ताद असांखे मिलिया, अल्हम्दुलिल्लाह। मारूं बि ॾाढियूं खाधियूंसीं, उस्ताद मारींदा हुया न पहिरियां जा उस्ताद, ॾाढा मारींदा हुया, पर असांजे पेरेंट्स कॾहिं सिफारिश न कई। सही। ऐं उन्हनि जो इहो ख़्यालु हुयो त अगरि ॿार जी पंहिंजी सिफारिश कईसीं ॿार न पढ़ी सघंदा, कॾहिं बि उन्हनि हिकु ॾींहुं बि उस्ताद खे न चयो असांजे खिलाफ़ तव्हां हिन खे छो मारियो आहे, या छो स्कूल खां ॿाहिरि बीहारियो आहे, या छो टेबल ते मथे तव्हां हिन खे बीहारे छॾियो आहे। सही सही। कॾहिं बि उन्हनि न चयो आहे, कहिड़ी बि तकलीफ़ में गुज़रिया आहियूं, इवन असांजो बि ज़मीर गवारा न पियो करे पेरेंट्स खे ॿुधायूं। जी बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हिन टाइम में स्पेशली जेको आहे सो प्राइवेट स्कूल्स जी ॻाल्हि कयूं त तव्हां त ॿार खे दड़को बि नथा ॾेई सघो, छो त पेरेंट्स ई राज़ी न हूंदा आहिनि त असांजे ॿार खे जेको आहे सो दड़को ॾिनो वञे, या ॿार खे जेको आहे डिॼारियो वञे, हिसायो वञे। ॿार बि अॼुकल्ह जा तमामु घणा सेंसिटिव आहिनि, शायदि सेंसिटिव आहिनि, उन्हनि खे एतिरो पेम्पर कयो वियो आहे न। हा, तयारु कयो वियो आहे न घरां ई। घर जी तरबियत असुलु आहे, घर जी तरबियत। अॻे जेका तरबियत हूंदी घर जी हूंदी हुई, पोइ स्कूल हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु। अॼु आहे चवनि था स्कूल पहिरियां पोइ घर। हाणे स्कूल में ॿार वञे थो 4 घंटा, फ़र्ज़ु कयो 4 घंटनि में 50 ॿार हिकिड़े क्लास में वेठा आहिनि, हर ॿार ते त उहा त न थींदी न शइ, त तव्हांखे तरबियत बि असां ॾियूं, तव्हांखे सब्जेक्ट 4, 5, 6, 7 आहिनि, उहे बि तव्हांखे पढ़ायूं, वरी तव्हांखां डिटेशन बि वठूं, वरी तव्हांखां जेको आहे सो प्रेज़ेंटेशन बि वठूं, हिकु ॿार जो नामुमकिन आहे। सही सही। जेतिरो पेरेंट्स कमु करे सघंदा न ओतिरो कोई नथो करे सघे पंहिंजे ॿारनि ते, छो त ऑब्वियसली उहा एज ई अहिड़ी हूंदी आहे जो ॿार जेको आहे न टेंशन बि घुरंदो आहे। अच्छा झतियाल साहब, अव्हांजी जेका लाइब्रेरी आहे झतियाल लाइब्रेरी, ऐं तव्हां हिन मोकलुनि में चाहियो पिया त असां फैसिलिटेट कयूं, छो त फैसिलिटेशन सेंटर बि आहे उहो, त हींअर तव्हांजी प्लानिंग छा आहे? मां चाहींदसि त जेके बि असांजा व्यूवर्स आहिनि ॿुधनि ऐं हिननि मोकलुनि में जिन जा ॿार आहिनि त उहे सुठे तरीक़े सां फैसिलिटेट थी सघनि। हा दी, मूं ॾिसो न को बि कमु कबो पहिरियों सोचबो आहे, माना सीढ़ी ते चढ़ण जी पहिरियों स्टेप आहे सोच। हाणे मूं सोच इहा डेवलप कई त भला हीअ जेके 2 महीना छुटियूं आहिनि, मुंहिंजा ॿार मथीं लेवल यूनिवर्सिटी जा आहिनि, मां बि उस्तादु आहियां, छो न लोकल जेकी कम्यूनिटी जा ग़रीब पुअर ॿार आहिनि जेके सेंटरनि ते नथा वञी सघनि, उन्हनि खे असां उते, छो त मर्कज़ी जॻह ते पब्लिक लाइब्रेरी आहे, मैप ते बि सर्च करे सघिजे थो उनखे फैसिलिटेशन लाइब्रेरी खे, छो न उनखे फैसिलिटियूं। मूं बोर्ड वरितो आहे हिकिड़ो वॾो, चेयर्स वरितियूं आहिनि, टेबल्स वरिता आहिनि, डस्टर वरिता आहिनि, इवन मार्कर वठी छॾिया आहिनि, सभु शयूं मूं अवेल करे रखियूं आहिनि।
ईअं न त को फंडिंग थो करे न जी, जी, जी। मां पंहिंजे ज़ाती बिल्कुलु बिल्कुलु पंहिंजे, छो त इंसान खे पंहिंजो ई जेको ज़मीर जेको कमु कराईंदो आहे न उहो ॿिए जे चवण सां न थींदो। हा सो पाण ई इहो सॼो कमु कयो आहे, सभु शयूं अवेल करे रखियूं आहिनि। हाणे सिर्फ़ु जीअं 1 जून थींदी इंशाअल्लाह ताला पब्लिसिटी बि करे छॾी आहे, उते जेके लोकल ग्रुप्स आहिनि पंहिंजा व्हाट्सअप जा उन्हनि ते बि पब्लिसिटी मूं करे छॾी आहे त भई हीअ असां हेल्प कोचिंग सेंटर जे नाले सां हेल्प कोचिंग सेंटर ज़बरदस्त हेल्प कोचिंग सेंटर ॾाढो सुठो उहो इंशाअल्लाह ग़रीब ॿारनि लाइ फ्री हूंदो। ज़बरदस्त ॾाढो सुठो। अच्छा ही 2 मंथ्स ताईं 2 मंथ त एवरी लाज़मी उहो हूंदो जून एंड जुलाई छो त स्कूल्स खां मोकलूं थियनि थियूं उहे ॿार जेके कंहिं बि इंस्टीट्यूट में नथा वञी सघनि किथे को ट्यूटर उहे हायर नथा करे सघनि त एनवायरमेंट बि सुठी आहे, ॿूटा लॻा पिया आहिनि मूं वटि गुलदार ॿूटा माना हिकिड़ो माहौल बि सुठो मूं वटि। वाओ ज़बरदस्त। अच्छा सर वधीक कंटिन्यू कयूं था स्पोर्ट्स लाइ बि थोरो घणो ग्राउंड बि ज़बरदस्त ज़बरदस्त वधीक कंटिन्यू कयूं था इन बाबति वधीक ॻाल्हि ॿोल करियूं था पर वक़्तु थी वियो आहे व्यूअर्स शॉर्ट कमर्शियल ब्रेक छो नंढड़ो ब्रेक आहे काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी वेलकम चवां थी मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जॾहिं पाण मौसम जी ॻाल्हि कयूं था ऐं सुठी मौसम हूंदी आहे त पोइ तासरात इलाही सुठा हूंदा आहिनि ऐं हर माण्हू जेको आहे न ख़ुशगवार मूड में हूंदो आहे ऐं तमामु जेके कमु हूंदा आहिनि मूंखे लॻंदो आहे त मौसम जेकॾहिं सुठी आहे तव्हांजो मूड बि सुठो आहे त पोइ कमु ईज़ीली अमी करे सघंदा आहियो। हिन मौसम में को कमु डेफिनेटली उन तरीक़े सां कोन थी सघंदो आहे। 10 बजे खां वठी 5 बजे ताईं शाम जो 5 बजे ताईं उहा शाम बि 5 बजे ताईं न शाम कोन लॻी रही हूंदी आहे तपश तमामु घणी हूंदी आहे त इहो जेको टाइम पीरियड आहे इन में कोशिशि कयो त तव्हां अवॉइड कयो ॿाहिरि वञण खां। पर जेकॾहिं वञिणो पवे थो थोरो वॉकिंग डिस्टेंस आहे कंहिं शॉप ते काॾे बि थोरो घणो कमु थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं का एमरजेंसी बि थी वेंदी आहे त मथे खे ज़रूरु ढके ऐं अछो कपिड़ो स्पेशली उहो ज़रूरु इस्तेमालु कयो। ग्लासिस अखियुनि ते ज़रूरु तव्हां जेको आहे सो इस्तेमालु करियो ऐं हीअ जेको टेम्परेचर ॿुधायो वञे पियो 50 खां अबव या 54 ताईं जॾहिं तव्हां हुनखे फील कयो था सिर्फ़ु त इहो ॾाढो घणो टेम्परेचर हूंदो आहे ऐं तमामु घणी गर्मी जंहिंमें डायरिया या डिहाइड्रेशन जा प्रॉब्लम्स तमामु घणा पाण सभिनीनि खे फेस करणा पवंदा आहिनि। सो इन जे लाइ हा एहतियाती पाण करे सघूं था। उन खां अलावा असां स्कूल्स जी ॻाल्हि कयूं पिया मदद अली जतियाल साहब मौजूदु आहिनि उन्हनि जी लाइब्रेरी जी असां ॻाल्हि कईसीं फैसिलिटेशन सेंटर जी ॻाल्हि कईसीं। सो अव्हां हैदराबाद जा जेकॾहिं रहवासी आहियो तव्हां ज़रूरु विज़िट कजो ज़रूरु तव्हां जेको आहे सो कोशिशि कजो त तव्हांजा जेके ॿार जिन खे तव्हां उन तरीक़े सां फैसिलिटेट नथा करे सघो त 2 महीननि ताईं इन लाइब्रेरी में जतियाल लाइब्रेरी में तव्हां पंहिंजा ॿार पढ़ाए सघो था ऐं उन जेका के चार्जिस कोन आहिनि फ्री ऑफ कॉस्ट आहे जतियाल साहब पाण मौजूदु आहिनि। अच्छा असां जेकॾहिं ॻोठनि जे स्कूलनि जी ॻाल्हि कयूं था त ॻोठनि जा स्कूल केतिरा ई अहिड़ा स्कूल आहिनि जेके हिन वक़्तु बि बंदि आहिनि। छा था सम्झो त हींअर त ख़ैर जून जुलाई जो जेको आहे न हीउ टाइम पीरियड अची वियो आहे पर स्कूल्स रीओपन कीअं थी सघनि था? अॼु जेका पहिरियां पाण ॻाल्हि कईसीं त लोकल जेका कम्यूनिटी आहे जेसि ताईं उहा इन एजुकेशन खे इम्पोर्टेंस न सम्झंदी न तेसि ताईं इहो कमु नथो थी सघे। हाणे त मां इहो पियो रुझान ॾिसां हिन जदीद मीडिया जे करे माण्हुनि जे ॿारनि वटि मोबाइलूं इहे ॾिसी करे या हालात ॾिसी करे भई जॉब्स न आहिनि फ़र्ज़ु कयो आम हिकिड़ो ज़हन में अची वियो ऐं जे जॉब्स आहिनि उहे बि थोरियूं आहिनि तइदादु वॾो आहे स्टूडेंट्स जो त हाणे माण्हुनि जो स्टूडेंट्स जो इहा फीलिंग अचे पई डे बाए डे त हाणे पढ़ी छा कंदासीं जॾहिं नौकिरी न मिलंदी सुठी ऐं नौकरियूं थोरियूं आहिनि प्राइवेट नौकरियूं बि न हुजण जे बराबरि आहिनि इदारा प्राइवेट बि तक़रीबन वाइंड अप पिया अथनि उन्हनि खे थोरा बचा आहिनि जेके हलनि पिया हुते बि लो सैलरी आहे त हाणे असांजो फ्यूचर छा हूंदो जेके टैलेंटेड ॿार आहिनि उहे ॿाहिरि जो प्लान कनि पिया। हा बिल्कुलु छो त एजुकेशन त कंप्लीट करणी आहे न। हा करणी आहे उन्हनि खे उहे वेहंदा कोन अक्सर जो रुझान माना हाणे एजुकेशन ॾांहुं ईअं पेरेंट्स बि सुस्त थी विया आहिनि माहौल खे ॾिसी करे पोइ ॿार खे नथा चवनि ॿ ॾींहं ॿार स्कूल न वियो न ठीकु आहे भला वरी सुभाणे पढ़ी वेंदो हालांकि 2 ॾींहंनि जो वॾो लॉस आहे ईअं सम्झो हफ़्ते जो लॉस आहे महीने जो लॉस आहे छो त 2 ॾींहं जो जेको कमु आहे उहो पोइ हिते कॾहिं कवर थींदो। हिकिड़ो मिंट हिकिड़ो सेकेंड मां चवंदो आहियां ॿार घरां निकिरे थो
कंहिं स्कूल ताईं वञे थो न, जेको रस्ते में जेको प्रोसेस उहो ॾिसे थो, माण्हुनि खे वाच करे थो, गली जी सफ़ाई दैट इज ऑल्सो सुथराई, लर्निंग। हा लर्निंग आहे प्रोसेस। सॼो कुझु माण्हू लर्न करे थो डेली बेस ते, सवारियुनि ते चढ़े थो, रक्षा ते, मोटरसाइकिल ते, उनजा पंहिंजा लहजा जा माण्हुनि जा बिहेवियर पंहिंजा, उथणु वेहणु ॻाल्हाइणु, कल्चर, ॿियो टियों, माना घणो लर्न करे थो। सिर्फ़ु तालीम उनजी मुतासिर नथी थिए, पर समाजी लिहाज़ खां बि उहो मुतासिर थिए थो, ऐं ॿारु सुस्तु थींदो थो वञे। अॼु 2 ॾींहं छुटी कई आहे, वरी महीने खां पोइ 15 ॾींहं खां पोइ वरी चवंदो हफ़्तो मां न ईंदुसि, पेरेंट्स वरी चुप। अच्छा, हिकिड़ा ॾाढा सुठा मोटिवेशनल स्पीकर आहिनि, उन्हनि जा लेक्चर पूरी दुनिया में ॿुधा वेंदा आहिनि। उन्हनि जो रिसेंट हिकिड़ो लेक्चर मां ॿुधो, हुन में ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि उन्हनि कई त जेको ॿारु पंहिंजो बिस्तरो नथो कॾहिं जेको आहे न फोल्ड करे वेढ़े, जेको ॿारु कॾहिं पंहिंजा कपिड़ा नथो वॉश करे, जेको ॿारु पंहिंजी प्लेट वॉश नथो करे, पंहिंजो स्पून वॉश नथो करे, यानी उनखे हर कमु जेको आहे फैसिलिटी उनखे एतिरी मिलियल आहे जो कख भञी, पाण सिंधी में चवंदा आहियूं न बीणो करणु, उहो नथो करे, त उहो कॾहिं बि उन तरीक़े सां एक्टिव नथो थी सघे। सो हीअ जेके नंढा वॾा कमु हूंदा आहिनि, इहा बि हिकिड़ी लर्निंग हूंदी आहे, इहो हिकिड़ो प्रोसीजर हूंदो आहे। जी, मां पाण सुठो कुक बि आहियां, ज़बरदस्त ज़बरदस्त। मां हर कपिड़ा बि धुलाई करे ॼाणींदो, छो त असां ॿाहिरि रहिया आहियूं, इहे सभु शयूं असां प्रोसेस मां गुज़रियूं आहिनि, ऐं कॾहिं बि कंहिं बि कम मां मूं एब न कढियो आहे। जी, इंतिहाई सादगी, असांजा बुज़ुर्ग जेके वॾा बि हुया, सादी ज़िंदगी गुज़ारे घणो कुझु हासिलु करे विया। मुंहिंजी बि नेचर ईअं हूंदी आहे, मां स्टूडेंट्स खे बि चवंदा आहियूं, बाबा कंहिं बि शइ मां एब न सम्झो, त हीअ एब आहे, नंढो कमु आहे, नंढो कमु आहे। मां हिकिड़े आर्टिकल में लिखियो त हिकिड़ो हारी जा 2 पुट पढ़ी आया, मां ग्रेजुएशन कयूं, उहा बि कॉलेज मां, यूनिवर्सिटी में न विया, ग्रेजुएशन BA या BSc करे ॻोठ ॾे वापसि रहनि था, हाणे यूनिवर्सिटी पढ़ण जहिड़ा न हुया। हाणे चवनि बाबा असां तुंहिंजो हार पोइ न कंदासीं। बाबा मां हाणे पोड़ो थी चुको आहियां, मुंहिंजी उमिरि न आहे जो मां कोडर हलाए सघां। न बाबा असां पढ़िया लिखिया ग्रेजुएट BSc, माण्हू टोकूं कंदा, माण्हू छा चवंदा। यकीन कयो, अखियुनि जे अॻियां असां इहा शइ मूं ॾिठी आहे। उहो बुज़ुर्ग पीटींदे गुज़ारे वियो, पर ॿारनि कम में हथु न विधो, पर उनजे वञण खां पोइ जेका मूं ॿारनि जी हालत ॾिठी न, हीअं मज़ूरी कंदा पिया त कमु कोई बि नंढो न हूंदो आहे। बिल्कुलु तव्हां सही चओ पिया, बिल्कुलु। ॿाहिरि PhD होल्डर हार पे जो कमु कंदा, ॿाहिरि ॾिसो हर माण्हू पंहिंजो कमु पाण थो करे थो, तव्हां बिल्कुलु बिल्कुलु एब थोरी आहे। एग्ज़ैक्टली, हिते असां उन्हनि खे वॾो फैसिलिटेट कयो आहे, वॾो इंतिहा दर्जे जो फैसिलिटेट। मां हिकिड़ो ॿियो तव्हांखे चवंदा आहियूं न, हर शइ ते असांखे जेको आहे न तिरी ते मिलंदी आहे, त उहो तिरी ते असां चाहींदा आहियूं त असांखे बिश्त मिले, त पोइ महिनत परे परे ताईं उहो ॿारु न करे सघंदो आहे। चयो न, माण्हू चवंदा मानी बि केरु ॿियो को वात में विझे असांखे, त असां पोइ चॿाड़ियूं। मां ॿियो हिकिड़ो मिसाल हिकिड़ो आर्टिकल में ॾिनो हुयो, त हिकिड़े सरगस में पालतू शींहं हुया, 10 पालिया उन्हनि। पोइ उन्हनि सरगस ते बेन लॻो त तव्हां जानवरनि ते ज़ुल्म था कयो, उन्हनि खे ख़तब था वठो तीरनि सां हिननि सां। पोइ बेन जो लॻो, महीनो उन्हनि खाराए न सघियऊं। पोइ चयूं हाणे हिननि जानवरनि जो छा कयूं, शींहनि जो बचड़ा करे पालिया आहिनि, हीअ वॾा शींहं थिया आहिनि। पोइ उन्हनि सोचियो हाणे हिननि खे जंगल छॾे अचूं, ॿियो छा कयूं। पालतू करे करतब पोइ बंदि थी विया। पोइ ॼण जंगल खणी विया छॾणु, गाॾी में जी छॾे सिजल ते जो वापसि आया रोईंदा, छो त हुन बचनि वांगुरु पालिया उन्हनि खे। वरी ॿिए ॾींहं ते विया उन ॻोठ इलाइक़े में जंगल में, पुछा करणु, चई असां 10 शींहं हिते छॾे वियासीं, काॾे आहे? चई साईं तव्हां जीअं हितां निकिरंदी जा त हिनखे तव्हांजे शींहनि खे पालतू कुता खाई विया। छो त उहे ट्रेंड न हुआ न हुया न। जी बिल्कुलु बिल्कुलु। चई पालतू आम कुता तव्हांजा शींहं खाई विया। चई हा, हीअ शींहनि खे बि कुता खाई विया। त इन जो एग्ज़ाम्पल असां ईअं वठी सघूं था त असां जेका ॿारनि जी पालना कयूं था, उहो ज़माने ऐं सिस्टम खे ॾिसी करे कयूं त बहितर आहे। ऐं असां एॾियूं आसानियूं जेके ॾियूं था, उहो पंहिंजे पेर ते पाण कुआड़ हणूं था, हिकिड़े क़िस्म पाण खे नुक़सानु ॾियूं। इहा ॻाल्हि तव्हां ॾाढी सुठी कई आहे जतियाल साहब। पाण वधीक कंटिन्यू कयूं था, लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। जी तव्हांखे भली कार चऊं था, तव्हां ॿुधायो कीअं आहियो, ख़ुशि लॻा पिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ख़ैर करे, गर्मी ॾाढी आहे ऐं अल्लाह करे ख़ुशि हुजे, तव्हांजो प्रोग्राम ख़ुशि हुजे, तव्हांजी टीम ख़ुशि हुजे। जी जी थैंक यू। साईं जेको टीचर साहब वेठा आहिनि, इन्हनि खे त सलाम पेश कयां थो। जी अल्लाह इन्हनि खे हयाती ॾे, माना एतिरी बहितरीन माना ॻाल्हि कई। सॼो हींअर त माना 2-3 हज़ार ॿारनि जी फीस आहे। साईं चवंदा त मां माना ॿारनि खे इंशाअल्लाह ताला पाण जेके बि ग़रीब मिस्कीन ॿार आहिनि उन्हनि खे बग़ैर
पैसे जी माना उन्हनि खे पढ़ाई जो 2 महीना जेकी छुट्टी थींदी आहे उन्हनि में ऐं सलाम पेश कयां थो साईं खे त अहिड़ा माण्हू अहिड़ा हीरा सिंध में अञा मौजूदु आहिनि टीचर अञा अहिड़ा मौजूदु आहिनि के टीचर अहिड़ा हूंदा आहिनि जेके रुगो हाज़िरी बि कोन भरींदा आहिनि रुगो परे खां अची स्कूल खे हथ लाहे हलिया वेंदा आहिनि बाबा तव्हांजो टाइम पूरो थी वियो अलाह साईं तव्हांखे हयाती ॾे तव्हांजी टीम खे हयाती ॾे जो साईं खे सलाम आहे साईं खे सलाम आहे महिरबानी महिरबानी तव्हां शाहपुर चाकर मां प्रोग्राम में शामिल थियो ऐं तव्हां जेको आहे न एप्रिशिएट जॾहिं कंदा आहियो त पोइ जेको बि माण्हू सुठो कमु करे रहियो हूंदो आहे त उहो अञा वधीक ख़ूबसूरत अंदाज़ में कमु करण जी कोशिशि ज़रूरु कंदो आहे सो जतेल साहिबु ॾाढो सुठो कयो इनिशिएटिव आहे जंहिंखे मूं बि पिणु साराहियो जेका ॻाल्हि कई मूंखे वरी जगजीत सिंह जो हिकिड़ो मुख़्तसिर गज़ल आहे हुन उहा हौसले वारी ॻाल्हि कई त मंज़िल न दे चिराग न दे हौसला तो दे माण्हू हौसलो त ॾिए न घटि में घटि इहा बि हिकिड़ी वॾी माना सदका जारिया आहे नो डाउट नो डाउट सदका जारिया तव्हां जेको आहे सो कंहिंजे लाइ महिरबानी आहे जीअं जेको आहे सो हौसलो ॾिनो उन सां अञा मज़ीद जेका आहे सो स्टेमिना असांजी या असांजी कोशिशूं तेज़ थींदियूं हा बिल्कुलु बिल्कुलु हिकिड़ो बूस्ट मिले थो न असांजी सोसाइटी मां हिकिड़ो सुठो जेकॾहिं फीडबैक मिलंदो आहे त पोइ सुठे कमु करण जी अञा वधीक पाण सभु कोशिशि ज़रूरु करे रहिया हूंदा आहियूं अच्छा हुन खां अलावा तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त असां जॾहिं हर तरीक़े सां पैम्पर करे रहिया हूंदा आहियूं न हिकिड़े ॿार खे छो त उन कंहिंजा बिहेवियर्स न ॾिठा आहिनि उहो ॿाहिरि न निकितो आहे उनखे कॾहिं को कंडो न लॻो आहे उनखे कॾहिं का तकलीफ़ न आई आहे उनखे कॾहिं को माना उन तरीक़े सां उन कुझु फील न कयो आहे त पोइ उहो उन अंदाज़ में ज़ाहिरी ॻाल्हि आहे डेवलप बि न करे सघंदो पंहिंजी ज़िंदगी में कुझु बि जतेल साहिबु तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदासीं त अव्हां पंहिंजे ॿारनि खे केतिरो फैसिलिटेट कंदा आहियो हाजी मूं पंहिंजे ॿारनि खे इहो चवंदो आहियां त असां महिनत मज़दूरियूं करे मास्टर्स कयूं कमीशनूं पास कयूं तव्हांखे ॻोठ मां शहर वठी आया आहियूं तव्हांखे सभु असां सहूलियतूं ॾियूं था सुठनि इदारनि में तव्हांखे पढ़ायूं था सुठियुनि यूनिवर्सिटियुनि में जेको असांजो वस आहे तव्हांजी खाद खुराक असां ॾियूं था हाणे असां खां वधीक थी ॾेखारियो बिल्कुलु असां मज़दूरी करे हिन मंज़िल ते पहुतासीं एमफिल कई प्रोफेसर थियासीं हाणे असां खां तव्हां वधीक थियो तॾहिं चए बि कामयाबी हा बिल्कुलु बिल्कुलु तॾहिं तव्हां असां चवंदासीं असां कामयाबु थियासीं सही बिल्कुलु हाणे असां हेॾी जफ़ाकशी खां पोइ हिते आयासीं अञा ताईं तकलीफ़ूं बचनि जे करे ॾिसूं पिया ऐं उहा असांखे रिज़ल्ट न मिले त पोइ उन्हनि महिनतुनि जा थक न लही सघंदा न सही पिया चओ बिल्कुलु हर पेरेंट्स सां इहो मसइलो थो मां सिर्फ़ु मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां पर हर पेरेंट्स जी ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजी औलाद मूंखां वधीक कंहिं सुठे मान मर्तबे में कंहिं मथे मंज़िल ते पहुचे नो डाउट छो त मां त हमेशह चवंदी आहियां वालिदेन पंहिंजे बचनि जे लाइ सभु कुझु करे रहिया हूंदा आहिनि सर्वाइव करे रहिया हूंदा आहिनि तकलीफ़ूं दुख सूर दर्द सभु बर्दाश्त करे रहिया हूंदा आहिनि त असांजा जेको असांजो औलाद आहे असांजा बच्चा आहिनि पंहिंजी ज़िंदगी में कुझु सुठो करे सघनि असां उन्हनि खे कंहिं मंज़िल ते ॾिसूं अच्छा सचल आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज जी ॻाल्हि ज़रूरु कंदासीं उनजी स्पेशलिटी छा आहे जी हा अॼु ही तमामु पुराणो कॉलेज आहे 1958 में ही डेवलप थियो तमामु पुराणो क़दीमी कॉलेज आहे हैदराबाद जो हिन जी ख़ासि जेका ख़ासियत आहे न ही इवनिंग कॉलेज आहे असांजो हैदराबाद में ऐं इवनिंग में सुबुह जो जेके मुलाज़िमत पेशा माण्हू आहिनि न उहे बि शाम जो पढ़ी सघनि था हिकु त ख़ासियत इहा आहे ॿियो नंबर असां वटि एम.कॉम थींदी हुई पहिरियां M.A थींदी हुई ऐं आर्ट्स जूं ॿियूं डिग्रियूं मास्टर्स में उहे थींदियूं हुयूं त खोड़ सारा माण्हू हितां फ़ाइदो वठी हज़ारनि लखनि जी तादाद हाणे किथे 1958 किथे 2025 हज़ारे लखे माण्हू फ़ाइदो वठी आया आहिनि इवनिंग जे करे बि ऐं ॿियो सुठे माहौल जे करे सही अच्छा हिन वक़्तु कहिड़ा कोर्स वर्क्स जेको आहे उहो हली रहिया आहिनि तव्हांजे कॉलेज में हिन वक़्तु जेका लेटेस्ट पॉलिसी आहे गवर्नमेंट जी पहिरियां त हिकु इहो चयो त भई हाणे तव्हां जेके BA MA प्राइवेट कराईंदा हुया उहो बंदि कयो हाणे प्राइवेट जो जेको सिस्टम आहे BA MA वारो उहो क्लोज़ थी चुको आहे उहो चैप्टर ख़तमु आहे सही उन खां पोइ हिननि छा कयो आहे त तव्हां जेका BSc कराईंदा हुयव या B.Com कराईंदा हुयव उहा या BCS कराईंदा हुआ बैचलर ऑफ कंप्यूटर साइंस हाणे उन जो नालो चेंज करे तव्हां एसोसिएट डिग्री नालो रखो ADC सही 2 साल तव्हांजे कॉलेज में स्टूडेंट पढ़े 2 साल यूनिवर्सिटी अची करे BS करे ऐं पोइ उनखे माना उन ग्रेजुएशन वारी डिग्री त पोइ वैल्यूएबल उनजी डिग्री थींदी सही एक्सेप्टेबल आहे पर उहा अञा लेवल न रहंदी माना इंटरनेशनल मेथड आणनि हा हा उन खां पोइ कॉलेजिस खे हिननि छा कयो आहे सिंध जी कॉलेजिस जी मां ॻाल्हि कयां पियो हाणे असां वटि BS प्रोग्राम बि शुरू थी विया आहिनि सिंध में कराची में खोड़ सारा कॉलेज आहिनि हैदराबाद में स्टार्ट थी वई आहे असां वटि
जीअं BS प्रोग्राम 4 ईयर जो जीअं यूनिवर्सिटी कराईंदी आहे उहे थी आहिनि, अंदरूनी सिंध में थी आहिनि, उन सां बि डेवलपमेंट थींदी। उन में छा थींदो, जेके ग़रीब ॿार आहिनि, जेके बेपहुच आहिनि, जेके यूनिवर्सिटियुनि ताईं नथा अच्छा उहो माना 4 इयर्स जो 4 इयर्स ओके यस सेमेस्टर सिस्टम जीअं थींदो आहे, ये यूनिवर्सिटी जी स्टडी आहे, टीचर असां सिंध गवर्नमेंट जा कॉलेज सॼो माहौल माना सेटअप उहो हाणे डेवलप थिए पियो। छा पिया कनि, जो कॉलेज खे चवनि पिया हाणे BS में असां कन्वर्ट कयूं, ऐं जेके हायर सेकेंडरी स्कूल आहिनि उन्हनि खे इंटर ताईं आणियूं। न त असां फर्स्ट ईयर इंटर बि पढ़ायूं था न, हाणे अॻिते हली में बि ईअं थिए त फर्स्ट ईयर इंटर हायर सेकेंडरी स्कूल वारनि वटि असां वटि 100% BS प्रोग्राम थी वञे, त इन सां त उस्तादनि खे बि फ़ाइदो थींदो। जी हा, छो त उन्हनि खे हिकिड़ो प्रोफेसर जो टाइटल बि यकीनन मिलंदो। प्रोफेसर त हींअर बि आहे नो डाउट, पर उन सां छा आहे जो अञा वधीक रिस्पेक्ट डेवलप थींदी। नो डाउट ईअं आहे, बिल्कुलु आहे। जॾहिं स्टैंडर्ड डेवलप थिए थो न त रिस्पेक्ट बि डेवलप थिए थी। हा बिल्कुलु असांजी सोसाइटी में ऑब्वियसली उस्ताद जी उहो मान मर्तबो हुअण बि खपे। मूंखे लॻंदो आहे अञा बि असांजे जेको आहे न असांजा जेके प्योर सिंधी माण्हू आहिनि उस्ताद खे उन ई तरह मान मर्तबो ज़रूरु ॾेई रहिया हूंदा आहिनि। बिल्कुलु। अच्छा जतियाल साहिबु, एजुकेशन जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त बहितरी जी त हमेशह ई गुंजाइश हूंदी आहे। सो छा था सम्झो त जीअं तव्हां चयो त कुझु प्रोग्राम्स जेको आहे सो उहो मुकमिल ख़तमु थी चुका आहिनि, हीअ जेके चेंजिंग्स आहिनि इहे तव्हांखे कीअं लॻनि थियूं, कीअं ॾिठो आहे इन्हनि चेंजिंग्स खे? अॼु पॉज़िटिव आहिनि। हाणे ॾिसो ॿाहिरिनि मुल्कनि में इहे थी चुकियूं आहिनि, कई साल पहिरियां जो प्रोग्राम इहे थी चुका आहिनि, असां हाणे उनखे अञा एडॉप्ट कयूं पिया, उन सां बहितरी ईंदी, ॿारनि जी सोच डेवलप थींदी, ॿारनि जी ज़हन अञा वधंदो, सही माना काफ़ी फ़ाइदो थींदो। सही बिल्कुलु सेमेस्टर सिस्टम थींदो, ॿार चेक इन बैलेंस में हूंदा, अटेंडेंस में हूंदा, हिकिड़े निज़ाम में तरतीब में त हूंदा न त जेके सालियाना एग्ज़ाम आहिनि न दे उन में छा थो थिए, ॿार घटि वधि अचनि था कॉलेज, बेतरतीब माहौल रहे थो, ऐं उन खां पोइ प्रैक्टिकल जो माहौल एतिरो नथो रहे जेको हुजणु खपे। माज़ी में बि तमामु घणियूं लैब्स असांजूं सुठियूं हुयूं, हाणे लैब्स बि ॾींहों ॾींहुं कमज़ोर थींदी। सही हिन वक़्तु लैब्स जी छा सूरत हाल आहे? लैब्स जी पोज़ीशन ईअं सम्झो त मूं ॿुधायो त जीअं अता रहमान चए थो त साइंस टेक्नोलॉजी ईअं माना हेठि बि निज़ाम लैब्स बुरी हालत में आहिनि। टीचर हालांकि गवर्नमेंट जा जेके कॉलेजिस आहिनि उन्हनि जो लैब्स त सुठो उन्हनि ते कमु थियणु खपे, सभई ख़राबु न आहिनि। जेके बैकवर्ड एरिया आहिनि, जेके पोइते पियल आहिनि, जीअं ॿाहिरां जा लैब्स आहिनि या किथे किथे शहरनि में बि आहे, उते आहे इहो ख़ाल आहे, उते साइंस जी जेको सामान सही नमूने सां न पियो मिले, ॿारनि जी अटेंडेंस घटि थी रहे, उनजो चेक इन बैलेंस। पर अगेन सर मूंखे इहा ॻाल्हि चवंदे बिल्कुलु को वधाउ न आहे त जेको टीचर बि ऑन करे थो न, जेकॾहिं कोई केमिस्ट्री जो उस्तादु आहे या फिज़िक्स जो उस्तादु आहे, उनखे ख़बर आहे त मुंहिंजी लैब कीअं आहे ऐं मूंखे उन लैब खे कीअं मेंटेन करिणो आहे, त पोइ हू जेको आहे न उहे इनिशिएटिव्स ज़रूरु वठणु चाहींदो त मां कुझु बहितर करे सघां। अच्छा पाण वधीक कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो नाज़रीन काॾे न वञिजो, अवां ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं नंढिड़ो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। ॾाढो सुठो डिस्कशन हलियो पियो, उनखे बि अॻियां कंटिन्यू कयूं था। पर फ़ोन कॉल ते नासिर पंवर साहबु मौजूदु आहिनि, एनवायरमेंटल एक्सपर्ट पर्सन आहिनि। पाण हमेशह उन्हनि खे जेके बि इशूज़ हूंदा आहिनि उन्हनि ते लिखंदे ॾिठो आहे, स्पेशली एनवायरमेंट जा जेके बि असांजा इशूज़ आहिनि, क्लाइमेट चेंज जा जेतिरा बि मसइला मसाइल आहिनि उन्हनि ते पाण जेको आहे सो उन्हनि खे ॻाल्हाईंदे ॾिठो आहे, लिखंदे ॾिठो आहे। दिलि जी गहराई सां तव्हांखे भलीकार चऊं था नासिर पंवर साहिबु। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी सर कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? जी महिरबानी, तव्हां ठीकु आहियो? वरी महिरबानी, अल्हम्दुलिल्लाह। जी मौसम सां रिलेटेड ॻाल्हि ॿोल करणु चाहींदासीं अव्हां सां। जी जी कराची जी मौसम हुजे, मेट्रोपॉलिटन सिटीज़ जी ॻाल्हि करियूं था, ऐं उत्तर वारा पासा सिंध जा पाण जेको आहे सो तमामु पूरी सिंध जे इलाइक़नि जी ॻाल्हि कंदासीं। जी कीअं ॾिसो पिया मौसम खे? हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में तमामु तक़रीबन पूरी सिंध में जेका गर्मी जी सूरत हाल आहे उहा सेवण हुजे, दादू हुजे या असांजे जेकाबाद, सखर, त 50-51 डिग्री सेंटीग्रेड इहे हलनि पिया। ऐं गर्मी पद जेको आहे सो तमामु घणो वधी वियो आहे। ख़ासि करे मां सम्झां थो त न सिर्फ़ु अपर सिंध में पर विचोले सिंध में ऐं लाड़ में बि
हिन साल तमामु घणी गर्मी पई आहे। ऐं कराची में इहो आहे त कराची में वरी ह्यूमिडिटी जे करे उनजी जेका शिदत आहे वधीक महसूसु थिए थी। हालांकि हिते टेम्परेचर ॿियनि शहरनि जे भेट में घटि आहे ऐं 37 या 38 जे अराउंड आहे डिग्री सेल्सियस, पर हिते ह्यूमिडिटी घणी आहे, इन करे कराची में वधीक उनजी शिदत महसूसु थिए थी। ऐं हर साल गर्मी पद तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल साल 2024 में बि असांखे आलमी लेवल ते ॿुधायो वियो त दुनिया जो गरम तरीन साल 2024 डिक्लेयर थियो। उन खां अॻु में बि 2022-23 असां ॾिठा त गर्मीअ जा नवां रिकॉर्ड ठहनि पिया। ऐं असां वटि सिंध में सूरत हाल इन करे बि वधीक ख़राबु थींदी पई वञे, छाकाणि त असां वटि मजमूई तौर ते हिकिड़ो त बरसातुनि जी खोट थिए पई ऐं हिन साल सियारे में तक़रीबन बरसाति न पई। ऐं हिते तव्हांखे यादि हूंदो त असां वटि ॾुकार जे हवाले सां वार्निंग जारी थी वई त अॻे ॾुकार जेको हूंदो सो महदूद हूंदो, असांजा जेके बारानी इलाइक़ा हुआ कोहिस्तान, काछो, थरपारकर, पर हाणे असांजे सिंध जा जेके ग्रीन बेल्ट आहिनि, जेके जितां सिंधू दरिया जो पाणी ईंदो रहियो आहे, उनखे आबाद कंदो रहियो आहे, ज़रख़ेज़ कंदो रहियो आहे, त उते बि ॾुकार जहिड़ी सूरत हाल आहे। उन हवाले सां असां वटि जेके फसलनि जे हवाले सां, पाणी जी अवेलेबिलिटी जे हवाले सां जेके ज़राअत जो शोबो मुतासिर थी रहियो आहे। ऐं ॿियो इहो त जेका घणी गर्मी आहे उन में बि असांजा फसल मुतासिर थी रहिया आहिनि। ऐं त जेका छाकाणि ज़राअत जेको हिकिड़ो अहिड़ो शोबो आहे जेको क्लाइमेट जे हवाले सां हिकिड़ो तमामु हसास शोबो आहे। ऐं ज़राअत तव्हांखे ख़बर आहे त असांजे मुल्क जो अहम हिकिड़ो मईशत जो हिसो आहे ऐं तमामु वॾी आबादी जेका आहे उनजो दारोमदार ज़िंदगीअ जो गुज़र सफ़र उहो ज़राअत ते आहे। उन खां अलावा लाइव स्टॉक आहे, छुपायो माल आहे ऐं माहीगिरी आहे। त इहे सभु शोबा हिन गर्मीअ में शदीद मुतासिर थी रहिया आहिनि। ऐं ॿियो हिकिड़ो जेको आम माण्हू आहे, असांजो जेको पोरियत आहे, जेको एक्सपोयर आहे सिज जी रोशनी में उहो हुनखे कमु करणो थो पवे। इवन जेके असांजा जीअं मुंहिंजो मज़दूर तबिको, हारी तबिको ऐं आम माण्हू हींअर स्कूलनि में जेका सूरत हाल आहे, ॿार असांजा मुतासिर थी रहिया आहिनि। ऐं घर में जेके औरतूं आहिनि उन्हनि खे बि जेको आहे सो रद पचा करणो थो पए अहिड़े गरम टेम्परेचर में। त छाकाणि त असांजा हाणे घर उहे माहौल दोस्त कंस्ट्रक्शन न रही आहे, न असां वटि उहे खुलियल मैदान आहिनि, न असां वटि हवा जो उन में प्रोविज़न आहे। त असांजा घर अहिड़ा ठहियल आहिनि जेके उनखे तव्हांखे हर वक़्तु एनर्जी खपे, तव्हांखे इलेक्ट्रिसिटी खपे। ऐं बिजलीअ जी हिकिड़ी त जेको शेड्यूल जे हिसाब सां लोड शेडिंग हूंदी आहे, ॿी अनशेड्यूल जेका लोड शेडिंग आहे उहा तमामु घणे पैमाने ते थी रही आहे। त असांजा ॿाहिराड़ी जा इलाइक़ा हुजनि थोरे शहरनि जा इलाइक़ा हिन सख़्तु गर्मीअ में मुतासिर थी रहिया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ पिया नासिर साहिबु। वधीक तव्हां खां मां ज़रूरु पुछणु चाहींदमि, तव्हां सोशल अकाउंट ते बि लिखंदा रहिया आहियो पाणीअ जा जेके बि मसइला रहिया आहिनि या हिन वक़्तु जेको बारिशुनि जो स्पेल आहे पंजाब में, मां चाहींदमि त उन बाबति बि तव्हां ज़रूरु ॻाल्हायो। जी, हिन वक़्तु इहो सुठी ॻाल्हि आहे त माना पंजाब में त बरसातूं शुरू थी वियूं आहिनि जी ऐं अर्ली शुरू थी वियूं आहिनि, छाकाणि त उहा ई वरी ॻाल्हि थिए पई त क्लाइमेट चेंज में वेदर पैटर्न चेंज पिया थियनि ऐं मौसमनि में तब्दीलियूं असां ॾिसूं पिया त जेकॾहिं बरसातूं टाइमली कोन थियूं थियनि, जेकॾहिं या त घटि पवनि थियूं या वरी तमामु घणी पवनि थियूं, त उन हवाले सां असांखे तयारी करणी पवंदी। ऐं मां हमेशह चवंदो आहियां त असांखे हिन क्लाइमेट चेंज जे हवाले सां इमीडिएट टर्म, शॉर्ट टर्म ऐं मीडियम टर्म, विचोले मुदे वारा तकड़ा ऐं लॉन्ग टर्म जेके आहिनि ॾिघे मुदे वारा क़दम खणणा पवंदा। ऐं जेके क्लाइमेट चेंज पॉलिसी ठही आहे फेडरल लेवल ते या सिंधी लेवल ते, उनखे असांखे हाणे इम्प्लीमेंटेशन तरफ़ वठी वञिणो पवंदो, छाकाणि त जेसीं ताईं इहा पॉलिसी उन ते अमल दरामद न थींदो त उन मां आम माण्हू खे को लाभ या फ़ाइदो नथो मिली सघे। ऐं क्लाइमेट चेंज हिकु अहिड़ो शोबो आहे जेको घण रुखो आहे, उन में सभिनी शोबनि खे गॾिजी कमु करणो पवंदो, हिनखे आइसोलेशन में कमु करणो पवंदो, छाकाणि त ही हिन सां हर शोबो लाॻापियल आहे ऐं हर शोबो हिन सां मुतासिर थी रहियो आहे। सही सही। नासिर साहब, क्लाइमेट चेंज पॉलिसी जी तव्हां ॻाल्हि कई, नटशेल में कीअं सम्झाइणु चाहींदो त असां जेकॾहिं इम्प्लीमेंटेशन जी ॻाल्हि कयूं था त कीअं अमल दरामद थी सघे थो? जी, मूं चयो त असांजा ज़रूरी जेको शोबो आहे उन हवाले सां असांखे अर्ली वार्निंग ते कमु करणो पवंदो त माण्हुनि खे वक़्तु सिर असां मालूमात ॾियूं त उहा हिन साल गर्मी जी छा सूरत हाल पवंदी आहे, उन हिसाब सां आम माण्हू कहिड़ी तयारी करे, फसलनि जे हवाले सां कहिड़ी तयारी करे, अहिड़े नमूने सां जेकॾहिं ॿोॾि आहे त उन हवाले सां असांखे अर्ली वार्निंग करणो पवंदो, इफेक्टिव करणो पवंदो।
अहिड़े नमूने सां असां वटि साइक्लोन आहिनि, उहे बि हाणे वधनि पिया, त असांजी जेका सामूंडी पट्टी आहे उन में बि जेको आहे सो असांखे अहिड़े तरह सां माण्हुनि खे तयारु करणो पवंदो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हूअं बि पाण जेको आहे न डिफरेंट न्यूज़ त ॿुधंदा रहूं पिया त किथे जेको आहे सो साइक्लोन जो ॿुधायो वञे पियो कि कंहिं दुनिया में जेको आहे सो गर्मी पद जो तमामु घणो ॿुधायो वञे पियो। दुनिया जो तमामु मुल्क जेको आहे सो हिन वक़्तु तमामु घणी गर्मी खे बर्दाश्त कनि पिया। किथे मींहुं ॿियो इहो त असां वटि जेका वणकारी घटि थी वई आहे, सावक घटि थी वई आहे, उनखे बि असांखे वधाइणो पवंदो। ऐं असांखे सिर्फ़ु जॾहिं गर्मी थींदी आहे त पोइ असांखे वण बि यादि ईंदा आहिनि, बेला बि यादि ईंदा आहिनि, पर मां सम्झां थो त असांखे साल जा 12 महीना ई जंहिं तरीक़े सां असां डिफॉरेस्टेशन थिए पई, वणनि खे असां कटियूं पिया, बेला तबाह पिया कयूं, उन तेज़ी सां असां पोखियूं कोन पिया। असांखे जेको फितरी जेको बैलेंस आहे, तवाज़ुन आहे, उनखे बरक़रार रखणो पवंदो ऐं वणकारी खे बि वधाइणो पवंदो। जी बिल्कुलु नासिर साहब, असांजा माण्हू छा था सम्झो त माहौल दोस्त माण्हू आहिनि। पाण हलंदे फिरंदे ॾिसंदा आहियूं हैदराबाद जा जेके रस्ता पाण ॾिसूं था जिथे तमामु घणी वणकारी हुई, हींअर त उते बि वणनि जी कटाई ऐं गर्मीअ जो ज़ोर एतिरो, सो असां छा माहौल दोस्त आहियूं? मजमूई तौर ते असां ॾिसूं न जेका बि असांजी शहरनि जो या असांजे ॿाराड़ी में जेको लैंड यूज़ आहे, जिते बि अॻे असांखे वणकारी मिलंदी हुई या बेला मिलंदा हुआ, उते हाणे असां उहे मूं चयो त वणनि जी सफ़ाई करे छॾी, बेला तबाह करे छॾिया। ऐं जेका शहरनि में या ॿाराड़ियुनि में थोरी घणी वणकारी, उते बि असां कंस्ट्रक्शन में हलिया विया आहियूं। ऐं छाकाणि त ज़मीन जो इस्तेमालु तब्दील थिए पियो, लैंड यूज़ चेंज पियो असां कयूं, ऐं उहो हज़रत इंसान करे पियो, हुन में को ॿियो को ज़िम्मेवार न आहे, असां पाण आहियूं। ऐं असां पाण पंहिंजे पेरनि ते कुहाड़ो हणी रहिया आहियूं ऐं उनजी क़ीमत बि असां अदा करे रहिया आहियूं। ऐं न सिर्फ़ु मां सम्झां थो त मौजूदा नस्ल उनजी क़ीमत अदा करे रहियो आहे, पर ईंदड़ नस्ल बि उनजी क़ीमत अदा कंदो, जेकॾहिं असां वक़्तु सर अखि न पटी ऐं पंहिंजे माहौल खे न बचायो ऐं उनजे लाइ सजीदा क़दम न खयासीं त हीअ जेका बि फितरत आहे, जेको फितरी तवाज़ुन आहे ऐं जेको बिगाड़ अची रहियो आहे, उनजी तमामु वॾी क़ीमत अदा करणी पवंदी। बिल्कुलु बिल्कुलु ॾाढी अहम ॻाल्हि कई आहे, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। पर असांजो हारी आम मज़दूर, आम घर में रहंदड़ औरत, ॿार बच्चो छा थो सम्झो त उहो पंहिंजे माहौल में पंहिंजो इनपुट कीअं जेको आहे सो उहो ॾेई सघे थो? उनमें मुख़्तलिफ़ घरेलू सतह ते या असांजे आम माण्हू जी सतह ते हिकिड़ो त इहो आहे त जेको जेको असां हिकिड़ो त जीअं क्लाइमेट चेंज में आहे त पोइ तव्हांजी जेको बिजलीअ जो इस्तेमालु आहे, पाणी जो इस्तेमालु आहे, तवानाई जो इस्तेमालु आहे, गाॾीअ जो इस्तेमालु आहे, उनखे बि घटि कयूं। ऐं छाकाणि त असां वटि अॻे ट्रेडिशनली जेको हूंदो माण्हू एॾी ट्रांसपोर्ट यूज़ कोन कंदा, एॾा जेके ग्रीन हाउस गैसिस जा एमिशन्स अख़राज कोन थींदा, त हाणे जेतोणीकि पाकिस्तान जो क्लाइमेट चेंज में ग्लोबली कंट्रीब्यूशन घटि आहे, पर हुनजे बावजूदि ॾिसूं था त असां वटि बि ट्रांसपोर्ट सेक्टर में तमामु घणी वाधि थिए पई। रस्तनि ते गाॾियूं हज़ारनि लखनि जी तादाद में असांखे मिलंदियूं, शहरनि में कलाकनि जा कलाक ट्रैफिक जाम मिलंदी, त इहो असां कारबान में फासिल फ्यूल में कंट्रीब्यूट कयूं था। त उन हवाले सां असांखे इनखे घटाइणो पवंदो। पंहिंजी जेको आहे रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेको तवानाई जो इस्तेमालु आहे, बिजली जो इस्तेमालु आहे, उनखे ॾिसणो पवंदो। ऐं ख़ासि करे असांजा जेके ॿार आहिनि उन्हनि खे इहो सम्झाइणो पवंदो त हाणे खां वठी पंहिंजा जेके फितरी वसीला आहिनि उन्हनि खे कीअं फ़ाइदा तरीक़े सां इस्तेमालु कजे। जीअं मुंहिंजो पाणीअ जो वाइपो आहे ऐं असांजी तवानाई जो वाइपो आहे ऐं ट्रांसपोर्ट सेक्टर जो वाइपो आहे, एनर्जी जो वाइपो आहे, त इन्हनि सभिनी खे असांखे जेको आहे सो पाइदार तरीक़े सां इस्तेमालु करणो पवंदो। ऐं जंहिं नमूने सां असां हाणे तेज़ कयूं पिया, इहो इस्तेमालु कयूं पिया, इहो कंहिं बि लिहाज़ सां पाइदार तरीक़ो न आहे। सही, बिल्कुलु कंहिं बि लिहाज़ सां पाइदार तरीक़ो न आहे। बिल्कुलु तव्हां ठीकु चयो। पाणीअ जी सूरत हाल खां पाण सभु वाक़िफ़ आहियूं ऐं समुंड जेको आहे सो ज़मीनूं पाईंदो वञे पियो। तमामु घणी जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तकलीफ़ पुछड़ी ते जेके माण्हू आबाद आहिनि उन्हनि खे आहे। असां जर जे पाणी जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त जर जो पाणी बि असांखे उन तरह कोन थो मिले। सो इन साइड खे कीअं पिया ॾिसो? असांजी सिंध जी जेका बि असांजी साहेली पट्टी आहे उनमें सी इंट्रूजन जो तमामु वॾो मसइलो आहे ऐं जेको आहे सो दरिया मां ज़रा पाणी पुठड़ी डाउनस्ट्रीम खां वञे नथो। साल जा तक़रीबन 10 महीना जेके आहिनि से बिल्कुलु पाणी दरिया में वारी उॾामी रही आहे। सिर्फ़ु फ्लड सीज़न में जॾहिं मॉनसून सीज़न में जुलाई अगस्त में पाणी वञे थो, जंहिंखे बि बदकिस्मती सां असांजा जेके सोकाल्ड माहिर आहिनि उहे चवनि था त उहो पाणी तव्हां ज़ाया करे रहिया आहियो समुंड में। तो समुंड जी इकोलॉजी जी ऐं फितरत जी इहा हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे त उनखे दरिया जो पाणी वञणु खपे ऐं उन सां ई असांजी जेका साहिली इलाइक़ा आहिनि ऐं जेका डेल्टा आहे उन सां बची सघे थी। न त जेका
मुख़्तलिफ़ स्टडीज़ कयल आहिनि नेशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशनोग्राफी जूं। उन्हनि इहो ई ॿुधायो आहे त जंहिं नमूने सां सीइंग टूयन सामूंडी चाड़ वधी रहियो आहे सिंध जे साहिली इलाइक़नि में, त ईंदड़ 50 सालनि ताईं इहे सभु इलाइक़ा हिन समुंड जे हवाले थी वेंदा। ऐं हिन वक़्तु बि सूरत हाल तमामु ख़राबु आहे, चाहे केटी बंदर हुजे, घोड़ाबाड़ी हुजे, कारो छाण हुजे, जाती जो इलाइक़ो आहे, सिजावल आहे, इहे सभु ज़िला बदीन आहे। इहे सख़्तु मिठे पाणीअ जे हिकिड़े वॾे बुरान खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं उते जर जो पाणी नापेद थी वियो आहे। मजमूई तौर ते सिंध में जर जो पाणी आहे ई तमामु घटि, पर जिते हिते थोरा घणा मिठे पाणी जा पैकेट्स हुआ उहे बि तक़रीबन हाणे ख़तमु थी चुका। जी बिल्कुलु बिल्कुलु, अव्हां बिल्कुलु सही चयो। उन जे लाइ बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजी जेका स्टेट आहे उनखे को ज़रूरु क़दम खणणो पवंदो, छाकाणि जो केतिरनि ई माण्हुनि जूं हयातियुनि जो सुवालु आहे। 5 करोड़ सिंधी अवाम जी जेको आहे सो जियापे जो इहो सुवालु आहे। नासिर परवर साहब, थैंक यू सो मच, तव्हां अॼु जे प्रोग्राम में असांखे टाइम ॾिनो ऐं ॾाढो सुठो डिस्कशन रहियो ऐं ज़रूरी बि हुयो त अॼु जे ॾींहं ते असां जेको आहे सो क्लाइमेट चेंज ते ॻाल्हायूं, मौसम ते ॻाल्हायूं ऐं तमामु जेके सिचुएशन्स आहिनि उन्हनि ते ॻाल्हायोसीं। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। जतियाल साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, सो जतियाल साहब सां वधीक ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे असां जेको आहे सो कंटिन्यू कयूं था। जतियाल साहब, ही हेॾा सारा मसइला ऐं जॾहिं असां जेको आहे सो एजुकेशन ते ॻाल्हि कयूं था, तमामु आस पास जूं शयूं जेको आहे न उन्हनि ते नज़र पवे थी त हर तरफ़ तबाही पाण खे नज़र अचे थी। वरी जॾहिं एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था त उहो ॻोठ जो नौजवान जेको ॻोठ में मौजूदु आहे, जेको ॾिसे पियो त चारो तरफ़ मुंहिंजे ही घेरियल मसइला आहिनि, उहो कीअं अॻियां वधी सघे थो? हा जी, उन जे लाइ त तमामु घणा चैलेंजिस आहिनि। उन लाइ त तमामु घणा। मूं इहो अर्ज़ु कयो त जॾहिं इहे 2 ॿार ग्रेजुएशन करे वाल साहब खे जवाबु ॾियनि था न कम ते, पोइ वरी उहे वरी अचनि था वॾेरनि वटि माना ग़ुलामी करणु, असांखे नौकरियूं वठी ॾियो। वॾेरा बि उन्हनि खे ठुकराए था छॾनि। पोइ इहो अलमियूं वरी पोइ क्राइम ॾांहुं बि जनमु वठे थो न। पढ़िया लिखिया माण्हू बि असांजा घणा हाणे क्राइम तरफ़ बि वञनि पिया, छो त उहे ॾिसनि पिया त हाणे असांजो कुझु नथो थिए। हिकिड़ो थींदो आहे नदी, पोइ रस्ता 2 हूंदा आहिनि, हिकिड़ा साफ़ हूंदा आहिनि, ॿिया वरी ख़राबु। पोइ चवंदो आहे भला हाणे ख़राबु थी वठां थो, पोइ थोरा ई थोरा खणी ह्यूमन साइकोलॉजी आहे, उनखां इनकार नथो करे सघिजे। नथो करे सघिजे। त उन्हनि जे लाइ वॾा चैलेंजिस आहिनि। पर मां ज़िंदगी जेका मां पंहिंजी सम्झां थो या इंसान जी सम्झां थो, उहो आहे ई चैलेंज। इंसान जेको पैदा थियो आहे न, उहो ई ख़ुदि चैलेंज लाइ थियो आहे त हिते वञी तव्हां पंहिंजो किरदारु अदा करे चैलेंजिस खे मुंहुं ॾेई करे अॻिते अचो। सही, बिल्कुलु बिल्कुलु सही। जेकॾहिं ईअं आहे इंसान, हर शइ ट्रांसपेरेंट फॉर्म में हुजे त पोइ इंसान जी कीअं ख़बर पवे? सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु छाण थिए थी न हिकिड़े क़िस्म जी। त उन मां कीअं तव्हां निकिरो था? हाणे तालीम निकिरण जो ज़रियो आहे। वाह, बिल्कुलु ईअं ई आहे। तालीम बहितर रस्तो आहे। अगरि सुठी तालीम, सुठो माहौल उन्हनि खे मिलंदो, तॾहिं वॾा चवंदा हुया न असांखे त भई वॾनि जी सोबत में रहो ऐं पढ़ियल लिखियल माण्हुनि जी सोबत में रहो, तव्हांखे उहे गुण मिलंदा ऐं तव्हांजे लाइ रस्ता आसान थींदा। ईअं ई आहे। सोबत अख़्तियार करण सां जे तव्हां कंहिं नशई लर्न कयो था, तव्हां उतां खां सिखो था। तालीम हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे जी। सर्टिफिकेशन जेको सर्टिफिकेट मिले थो उहो अलॻि हिकिड़ो मसइलो आहे, पर ॿी जेका तालीम आहे तरबियत उहा समाज मां मिले थी। तव्हां किथे उथो वेहो था, कीअं था माहौल में अॻिते रन कयो। हाणे आए ॾींहुं सेमिनार जी ऐं मोटिवेशनल लेक्चर्स जी ॻाल्हि कई त इन्हनि ते मोबाइल में त तमामु घणा पिया आहिनि, पर माण्हू अवेल नथा कनि। ॿियूं शयूं कनि था, पर जे उहे ई अवेल कनि था अलाए किथे किथे। इट्स अप टू यू त तव्हां छा था ॾिसो, छा ॾिसणु चाहियो था, छा सिखणु चाहियो था। अच्छा, उहे माण्हू बि मिली वेंदा अव्हांखे, लोकली बि माण्हू मिलंदा, पर तव्हां तलाश त कयो। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। तव्हां जंहिं शइ खे हासिलु करणु चाहींदा आहियो सचे दिलि सां, त पोइ चयो वेंदो आहे न दुनिया जूं तमामु ताक़तूं तव्हां सां गॾु लॻी वेंदियूं आहिनि। पर जेकॾहिं तव्हांजे अंदरि में उहा जोति जलियल कोन आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे सभु शयूं तव्हांखे न मिलंदियूं। जतियाल साहब, पहिरीं स्कूल्स में बि जेको आहे न, जीअं तव्हां तरबियत जी ॻाल्हि कयो पिया, जीअं तव्हां मोटिवेशन जी ॻाल्हि कयो पिया, जीअं तव्हां लर्निंग जी ॻाल्हि कयो पिया, त माहौल दोस्त हुजण जो सबक़ु बि असांखे जेको आहे न स्कूल्स मां प्राइमरी वारे उन फेज़ मां मिलंदो हुयो। हाणे इन तरह जूं एक्टिविटीज़ खे ख़ासि कोन नथियूं नज़र अचनि, त वण पोखाइजनि, ॿूटा पोखाइजनि, माहौल दोस्त हुजण जो सबक़ु ॾिनो वञे, उहो सेखारियो वञे। या रांदियुनि जी ॻाल्हि कयूं, किताबनि में हूंदा हुया इहे लेसन्स, त ॿूटे जी पौधनि जी केतिरी इम्पोर्टेंस आहे। ऐं हर साल असांखे यादि आहे असां स्कूलनि में इहो प्रोग्राम कंदा हुआसीं वीकली, भई सॼे हफ़्ते में असांखे ॿूटा पोखणा आहिनि, सॼे हफ़्ते में असांखे स्पोर्ट्स जूं एक्टिविटीज़ करणियूं आहिनि।
उन सां सेहतमंद बि रहंदा हुआसीं, माहौल बि हिकिड़ो सुठो इन्वायरमेंट। स्कूलनि में वॾा वॾा वण हूंदा हुआ दीपोटनि में, जंहिं इहो माहौल हूंदो हुयो न, वॾा वॾा वण हूंदा हुया, थधियूं छाऊं, भली बिजली हुजे न हुजे, सही ॾाढो हिकिड़ो सुठो माहौल लॻंदो। हाणे स्कूलनि में उहो रुझान ई न रहियो आहे। इन तरह जी का एक्टिविटी नज़र नथी अचे, स्पोर्ट्स जूं के एक्टिविटीज़ नज़र नथियूं अचनि। नज़र अचनि इन जे पोयां रीज़न इहो आहे त वरी बि असां जेको आहे न बैंगलोर सिस्टम में अची विया आहियूं। त तव्हां जंहिं बि घिटी में निकिरो था, तव्हांखे नंढो नंढो स्कूल ज़रूरु मिले थो, त तव्हां जेको आहे न बाउंड करे छॾियो आहे ॿारनि खे, रिस्ट्रिक्टेड तव्हां हिकिड़ो माहौल ॾिनो आहे। वेल व्यूवर्स, अॼु जेको आहे सो तलत हुसैन साहब खे यादि करण जो ॾींहुं आहे। 38 सालनि जी ॼमार में जेको आहे सो कराचीअ में उन्हनि जो लाॾाणो थियो ऐं 57 ज़िंदगीअ जा साल उन्हनि पंहिंजी फ़नी दुनिया खे ॾिना आहिनि ऐं उन्हनि जो कमु जेको आहे सो उहो डेफिनेटली हमेशह यादि रखियो वेंदो। जॾहिं बि स्क्रीन ते अपियर थिया, कॾहिं बि ईअं महसूसु न थियो त ही तलत हुसैन साहब जी ज़िंदगी का अलॻि आहे, ही को अलॻि माण्हू आहे, पर जंहिं किरदार में उन्हनि खे ॾिठो वियो, उन्हनि पंहिंजो उहो किरदारु, उहो पंहिंजो जेको आहे सो कैरेक्टर ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में, ॾाढो प्योर अंदाज़ में जेको आहे सो निभायो, स्क्रीन ते उन तरह नज़र आया। हिकिड़ा आला पाए जा अदाकार असां जेकॾहिं उन्हनि खे चऊं, सुपर स्टार असां उन्हनि खे चऊं, त इहो चवणु बिल्कुलु बि को वधाउ न हूंदो। अच्छा जी, सोतन की बेटी उन्हनि जो जेको आहे सो हिकिड़ी फिल्म जेका इंडियन फिल्म हुई, उन्हनि में उन्हनि जो बहितरीनु हिकिड़ो किरदारु, ऐं उन खां अलावा जिन्ना साहब जी ज़िंदगी ते ठहियलु फिल्म में जेको उन्हनि निभायो आहे, त उन्हनि उते बि कमाल निभायो आहे। उन खां अलावा उन्हनि जे केतिरा ई उन्हनि जा अहिड़ा प्रोजेक्ट्स जेके ॻणे सघजनि था ऐं जिन ते ॻाल्हाइजे त अञा असांखे टाइम घणो खपंदो, पर सिंपली जेको आहे सो मां इहो ॿुधाइणु चाहींदमि त नेशनल टेलीविज़न हुजनि या पंहिंजा प्राइवेट चैनल्स हुजनि, उन खां अलावा असांजे भर वारे मुल्क में जेतिरी बि उन्हनि जी परफॉर्मेंस रही आहे, बाकमाल रही आहे। तलत हुसैन साहब हिकिड़ो सलाहियतुनि सां पैदा थियल इंसानु हुयो, जंहिं पंहिंजी सलाहियतुनि ज़रिए उन पंहिंजी फ़नी दुनिया में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं ऐं यकीनन बहितरीनु उन जूं ख़िदमतूं हुयूं ऐं उन्हनि पंहिंजो पाण खे मल्हायो ऐं पंहिंजो नालो हमेशह जे लाइ उहो जेको आहे न रोशन करे विया। पाण सभु स्पेशली मां, मुंहिंजी इंटायर टीम, असां उन्हनि जे लाइ दुआगो आहियूं। अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे। व्यूवर्स, वक़्त जूं घणियूं वधीक इजाज़त कोन पियूं ॾियनि ऐं मदद अली ज़तियाल साहब खां असां मैसेज वठंदासीं। इन दी एंड तव्हांजो छा मैसेज आहे? हा जी, मुंहिंजो मैसेज इहो आहे त जीअं क़ुरान पाक में लिखियलु आहे बार बार, त आसानियूं पैदा कयो। बिल्कुलु। जंहिं माण्हू में जेतिरो बि पंहिंजा वसाइल आहिनि न, आसानियूं पैदा करे, भलाई जा कमु करे, छो त दुनिया आर्ज़ी आहे, दुनिया मुख़्तसिर आहे ऐं उन में अगरि हू कंहिंजे लाइ कुझु भलो करे थो वञे त कम से कम इहो आहे त पोयां हू दुआऊं बि ॾींदा ऐं हमेशह यादि बि रखंदा। तमामु बहितरीनु ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। आसानियूं पैदा कयो, मुश्किलातूं पैदा न कयो, पर जेकॾहिं तव्हां कंहिंजी ज़िंदगी में आसानियूं पैदा न बि करे सघो था, त घटि में घटि कंहिंजे राह में कंडा न तव्हां विखेरियो। जी, सुबुह मेहराण अव्हां जे लाइ कीअं आहे? जी जी आदी, सुबुह मेहराण मूंखे सिंध जो हिकिड़ो वॾो नाले वारो जेको आहे सो चैनल, पर पाकिस्तान सॼी दुनिया में बि ॾिठो थो वञे। ऐं सुबुह मेहराण में मूं ॾिठो आहे अक्सर तालीम हुजे, समाजी इशू हुजनि, स्पोर्ट्स हुजनि, क्लाइमेट हुजे, हर मौज़ू ते प्रोग्राम करे पियो ऐं शानदार अंदाज़ में करे पियो। यकीन कयो त मुंहिंजा बि हींअर ॿार ॾिसंदा हूंदा, तमामु बहितरीनु प्रोग्राम तव्हां कयो पिया। हीअ असांजो मेहराण जो जेको सथ आहे न, मां उन्हनि खे निमी सलाम थो कयां। थैंक यू सो मच, तव्हां एतिरा ख़ूबसूरत लफ़्ज़ असांजे प्रोग्राम में शामिल कया ऐं इन दी एंड जेको आहे सो असां ज़रूरु कॉमेंट्स वठंदा आहियूं, सो कॉमेंट्स बि वरितासीं। मैसेज तव्हां ताईं ख़ूबसूरत अंदाज़ में पहुतो। नाज़रीन, मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल मौजूद महिमान खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआउनि में रखंदव यादि। अल्लाह निगहबान।